फेडरेशन तौर उहो हो कैनेडा 1867 में। ऐं दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त अमेरिका जे बरक्स हिन जी कहाणी ॿुधी आहे। अमेरिका कन्फीडरेशन ठहियो ऐं कन्फीडरेशन मां पंधु करे आहिस्ते आहिस्ते थियो फेडरेशन। ऐं कैनेडा हिकिड़ी बदतरीन मर्कज़ पसंदि वहदानी तर्ज़ जी हुकूमत, उहा आहिस्ते आहिस्ते हाणे उते पुगी आहे जो हक़ अलहदगी सूबनि जो आइनी हक़ आहे। इन करे ई शायदि क्यूबेक में फ्रेंच आज़ादी तहरीक हाणे माठी थी वई आहे, छो त हुनखे सलामती मिली वई आहे। जॾहिं बि चाहींदो तव्हां करे ॾींदो। जीअं स्कॉटलैंड में थियो रेफरेंडम हाणे 2 साल पहिरीं, इहो टियों मुल्क दुनिया जो हो। ऐं चोथों मुल्क जेको थियो उहो हो जर्मनी 1871 में। जर्मनी जॾहिं नओं ठहियो त जर्मनी जे अंदरि कुल रियासतूं 9 हुयूं। हाणे उते 16 स्टेट्स आहिनि। उनखे लैंडर चइबो आहे, लैंड मन थो आहे, लैंड मन ज़मीन, लैंडर चइबो आहे उनखे। अच्छा, यादि रखो त वफ़ाक़ी मुल्कनि जी लुग़त मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी आहे। किथे स्टेट चइबो आहे, जीअं हिंदुस्तान में स्टेट आहे, अमेरिका में स्टेट आहे। किथे सूबो चइबो आहे, जीअं असां वटि सूबा आहिनि, काफ़ी मुल्क में सूबा आहिनि। जर्मनी में लैंडर चइबो आहे, स्विट्ज़रलैंड में कैंटन्स चइबो आहे। त उहो नालनि ते न वञिजो, ॻाल्हि साॻी आहे त दरअसल उहे वहदतूं जेके कंहिं फेडरेशन खे ठाहिनि थियूं, उहे वहदतूं दरअसल उन जूं ख़ालिक़ आहिनि ऐं उहे उन्हनि खे बुनियादी हैसियत हासिलु हूंदी आहे। जर्मनी ठहियो, माना 18वीं सदी में हिकिड़ी ठही फेडरेशन। अमेरिका 19वीं सदीअ में 3 मुल्क ठहिया, स्विट्ज़रलैंड, कैनेडा एंड ऑस्ट्रेलिया। जर्मनी ऐं 20वीं सदी जी शुरूआति हिकिड़ी थी फेडरेशन सां 1901 में ठही ऑस्ट्रेलिया। ऑस्ट्रेलिया बि हिकिड़ो फेडरल मुल्क ठहियो 1901 में। तव्हांखे ख़बर आहे त ऑस्ट्रेलिया जो मॉडल बि उहो ई आहे जेको अमेरिका ऐं कैनेडा जो आहे। असलो का माण्हू सब मारे छॾियऊं, जेके ओरिजिनल माण्हू आहे, जेके बाक़ी बचा, उहा थोरी थोरी आबादियूं आहिनि। इन करे ऑस्ट्रेलिया जो मॉडल। ऐं इन करे हिकिड़ी ॿी थीसिस दुनिया में अॼुकल्ह दिलचस्प हलंदड़ आहे त जंहिंखे आलमी साम्राज्य चऊं था, उहो को हिकु मुल्क न आहे रुॻो। आलमी साम्राज्य अंग्रेज़ी ॻाल्हाईंदड़ चइनि मुल्कनि जे ॻठ जोड़ जो नालो आहे। अमेरिका, बर्तानिया, कैनेडा ऐं ऑस्ट्रेलिया, कॉमनवेल्थ जेको बि आहे, जंहिंमें हाणे अमेरिका शामिल न आहे। सो बहरहाल इहा शुरूआति थी। हाणे जेका ॿी वेव आहे, इहा न थी पहिरीं वेव, इनखे चइबो आहे फर्स्ट वेव। त बाबा माण्हुनि मुल्कनि पंहिंजे सिर पाण पंहिंजे लाइ चूंडियो निज़ाम, कंहिं हुनखे ज़ोरी कोन मजबूर कयो। जेका सेकेंड वेव आई, जेका ॿी लहर उभरी वफ़ाक़ी निज़ाम खे अडॉप्ट करण जी, उहा आई ॿी जंग अज़ीम खां पोइ। छाकाणि त ॿी जंग अज़ीम दुनिया जी जेका सियासी ऐं रियासती सफ़बंदी हुई, उहा तब्दील करे छॾी। दुनिया में ख़िता टुटी विया, मुल्क नवां ठहिया। सॼी जेका सफ़बंदी कॉलोनियल दौर जी हुई, जेको बैठियती दौर हो, उहा सॼी सफ़बंदी दुनिया में तब्दील थी वई। ऐं दुनिया में केतिरनि मुल्कनि, पाकिस्तान ऐं इंडिया वांगुरु, जेको वफ़ाक़ी निज़ाम एडॉप्ट कयो, उहो बरतानवी निज़ाम खां विरसे में हासिलु कयो। हिननि को इलाज कोन कया, असांखे खपे थो। पर दरअसल ब्रिटिश दौर में हिंदुस्तान में जेको निज़ाम आइन आयो, उहो नीम वफ़ाक़ी हो। इन करे इन्हनि अहिड़नि मुल्कनि में इहो निज़ाम। त असां चऊं था कहिड़ी ॻाल्हि, त ॿी जेका लहर हुई, उन ॿी लहर में असलोकनि क़ौमुनि जो या असलोकनि माण्हुनि जो या उनजे सूबनि ऐं रियासतुनि जो को अहिड़ो अमल दख़ल न हो। उन्हनि इलाइक़नि खे, क़ौमुनि खे, मुल्कनि खे उहो बैठियती निज़ाम खां विरसे में मिलियो उहो निज़ाम। पोइ जिन में अफ़ाल हो सुधरण जो, उहो पराव निज़ाम खणी बि सुधरी आहे। ऐं जिन में अफ़ाल सुधरण जो नाहे, उहो ॾिसो पिया अॼु बि तव्हां नओं पाकिस्तान कहिड़ो आहे। इन करे साॻियनि दौरनि मां आज़ादु थियल मुल्क, असां खां वधीक बदतरीन हालतुनि में रहंदड़ मुल्क फज़ीलत अख़्तियार कयूं त अॼु काफ़ी बहितर सूरत-हाल में आहिनि। ऐं जे हे जेको फज़ीलत खां इनकार कयो बीठो आहे, उहो 70 साल गुज़री विया आहिनि। तॾहिं बि म्यूनिसिपालिटी जो निज़ाम कहिड़ो हुजे, अञा इतफ़ाक़ न थियो आहे। आइन त परे जी ॻाल्हि आहे। बाबा नालियूं, स्ट्रीट लाइट, वाटर सप्लाई जो निज़ाम जेको आहे बेसिक म्यूनिसिपल, उहो कहिड़ो हुजे, 70 सालनि में तय थी कोन सघियो आहे। ॿोली घणी हुजनि, अञा तय कोन थियो आहे। इहो मां पोइ थो अचां आख़िरी ॻाल्हि। सो बहरहाल इहा थी सेकेंड वेव। ऐं टीं लहर जेका आहे, वरी असां ॾिसूं था त 70 जे ॾहाके खां पोइ दुनिया में उभरी, जंहिंमें मुल्कनि केतिरनि सम्झो त हाणे पोस्ट कॉन्फ्लिक्ट, माना हाणे असां जेके तकरारनि में रही हिक ॿिए सां विड़ी डांगा थिया आहियूं, हाणे भला छा कयूं, या जुदा थियो या रहो फज़ीलत सां गॾिजी। पोइ जेके जुदा थी विया, उहे थिया अलॻि मुल्क। जिन चयो त गॾिजी था रहूं, इन करे उहे मुल्क वरी, मिसाल तौरु मां तव्हांखे मिसाल ॾियां, नाइजेरिया अहिड़ो मिसाल हो।
इथियोपिया अहिड़ो मिसाल हो, कांगो अहिड़ो मिसाल हो, मलेशिया अहिड़ो मिसाल हो। ऐं बेल्जियम में 2 क़ौमूं रहनि थियूं, हिकिड़ी फ्लेमिश, ॿी फ्रेंच क़ौम आहे। ऐं ॿिन्ही क़ौमुनि जो पाण में तारीख़ी टकर रहियो आहे ऐं वॾा तज़ाद रहिया। इन करे 1994 में इहा फेडरेशन अज़हर नओं ठही, उनजो आइन नए सिरे ठहियो। हाणे दुनिया जी दिलचस्प तरीन फेडरेशन आहे जंहिंमें फ्लेमिश पार्लियामेंट अलॻि आहे ऐं फ्रेंच पार्लियामेंट अलॻि आहे ऐं मथे सेनेट कॉमन आहे। उन्हनि पंहिंजा मसइला हल करे वरिता ऐं तमामु पेचीदा केस हुयो इहो। छो असां वटि त वरी बि सवलो आहे, उहा सिंध में सिंधी वेठा आहिनि मेजॉरिटी में, पंजाब में हो वेठा आहिनि, बलूचिस्तान में हो वेठा आहिनि, वरी बि सवलो। हुते त हर घिटी में घर हिकु ॿिए जा घर आहिनि। फ्लेमिश ऐं फ्रेंच आबादी जा त हर घिटी में हिकु ॿिए जा घर आहिनि। कोई इलाइक़ो त आहे कोन, न ॻोठ न शहर न तक, का शइ अलॻि न आहे। पर निज़ाम आहे त उते बि फज़ीलत सां शयूं विराइजी ॿिनि पार्लियामेंट जी सूरत में मुल्क हाणे अमुन जे रस्ते ते हले पियो। आख़िरी मुल्क जेको ठहियो आहे फेडरेशन थियो आहे, उहा आहे नेपाल, जिते मां हाणे वियो हुउसि 2 महीना खनि अॻु में। इहो मिड़ी अंडा मंडा एक्सपर्ट सम्झा वञूं था, इन करे असांखे घुरायूं त उते पार्लियामेंट वारनि त उहा अचे असांखे इहो सम्झायो त सिस्टम कीअं हले। सो उते मां अॻे बि वियो हुउसि ऐं हाणे वञणु थियो। दुनिया जी लेटेस्ट फेडरेशन आहे नेपाल, जेका 2015 में ठही नई सिर। ऐं सभिनी इहे जेके मुल्क आहिनि, तव्हां ॾिसंदव त जिते जिते फेडरेशन जो निज़ाम नए सिर आयो, लातीनी अमेरिका में, स्पेन में, काफ़ी मुल्कनि में पोस्ट कॉन्फ्लिक्ट तकरारनि जे निबेरे खां पोइ या जुदा थी विया मुल्क, गॾु रहिया त निज़ाम ठाहियूं फेडरल। इन करे इहा थी उनजी मुख़्तसर तारीख़। इहो थियो ॿियो पासो। हाणे अचो टियों पासो त कहिड़ा लाज़मी शर्त आहिनि जिन खां सवाइ वफ़ाक़ी निज़ाम कामयाबु न थींदो। हर शइ जूं तक़ाज़ा आहिनि न, भला इंसान जी सिहत आहे, उहा सिहत जूं तक़ाज़ा आहिनि। पाणी साफ़ पीअंदव त सिहतमंद रहंदव, खाधो घटि खाईंदव ऐं सही खाईंदव त सिहतमंद रहंदव, निंड पूरी कंदव सिहतमंद रहंदव। हे जेके तव्हांखे ख़बर आहे, हर शइ जो हिकिड़ो तक़ाज़ा आहिनि, हिकिड़ी फितरी घुरिजूं आहिनि। जे उहे पूरियूं न कंदव त पोइ शयूं कोन हलंदियूं, जे पूरियूं कंदव त उहे शयूं हलंदियूं फज़ीलत सां। इन करे मां इन ॻाल्हि ते जेको टियों टॉपिक आहे त आख़िर तक़ाज़ाऊं कहिड़ियूं आहिनि, इन खां अॻु में हिकिड़ी शइ वाज़े करणु चाहियां थो, जेका शइ ज़रूरी आहे सम्झाइण हिन स्टेज ते, ऐं तव्हांजे ज़हन में बि आई हूंदी त फ़र्क़ु कहिड़ो आहे कन्फेडरेशन में ऐं फेडरेशन में। दुनिया में नज़ीरनि खां क़तई नज़र दुनिया में निज़ाम 3 क़िस्मनि जा आहिनि। चौथों अचे राति जो, अॼु त मां बदल आहियां। हेसि ताईं 3 क़िस्मनि जा आहिनि, फ़िक्री तरह न, नज़राती ख़्याल खां न, इंतिज़ामी ख़्याल। उहे 3 निज़ाम कहिड़ा आहिनि? हिकिड़ो आहे वहदानी तर्जो निज़ाम, जंहिंखे चइबो आहे अंग्रेज़ी में यूनिटरी सिस्टम। माना हिकु हुकूमत हूंदी मरकज़ी ऐं सभु अख़्तियार उन वटि हूंदा, उहा सॼे मुल्क खे बि हलाईंदी। बज़ाहिर सूबा हूंदा, डिस्ट्रिक्ट हूंदा, ज़िला हूंदा, म्यूनिसिपालिटी हूंदी, पर बुनियादी अख़्तियार जेके बि हूंदा उहे वहदानी तर्ज़ हुकूमत में मरकज़ी हुकूमत खे हासिलु हूंदा। उहा ई हदमी फ़ैसिला करण जी मजाज़ हुकूमत हूंदी। इहो आहे वहदानी तर्ज़ निज़ाम। उन जे बरक्स उबतड़ ॿियो निज़ाम, उहा कन्फेडरेशन जो। सभु कुझु फ़ैसिला 95% जेके आहिनि उहे सभु सूबा कंदा, ऐं मरकज़ वटि तमामु हिकिड़ो महदूद क़िस्म जो मैंडेट हूंदो, महदूद क़िस्म जो 3-4 शयुनि जे बारे में वधि में वधि। इहो आहे कन्फेडरल सिस्टम, माना आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तार रियासतुनि ते ॿधल जेको निज़ाम हूंदो उहो कन्फेडरल आहे। जेको मुकमल मरकज़ी हुकूमत जे ताबे निज़ाम हूंदो, हिकु हुकूमत जे, उहो वहदानी निज़ाम आहे। इन्हनि 2 निज़ामनि जे कंप्रोमाइज़ जो नतीजो आहे फेडरलिज़म। वफ़ाक़ी निज़ाम जो मतिलबु आहे त उहो वहदानी बि न हूंदो जो हिकड़ी हुकूमत हुजे, ऐं कन्फेडरल बि न हूंदो जिते मरकज़ की का शइ हुजे ई कोन। वफ़ाक़ी निज़ाम जो मतिलबु आहे त 3 हुकूमतुनि जो निज़ाम हूंदो इंतिज़ामी तरह, ऐं आइनी तरह 2 हुकूमत जो निज़ाम हूंदो। आइनी तरह 2, इंतिज़ामी तरह 3। छाकाणि त मरकज़ी हुकूमत आइनी आहे, उनजो पंहिंजो लीगल फ्रेमवर्क हूंदो आहे, ऐं स्टेट या सूबो उहा आइनी इकाई आहे, उहा आइन में दर्ज आहे, आइन खे मां जुड़े थी, उनखे पंहिंजा मुकबल। ऐं म्यूनिसिपल निज़ाम पूरी दुनिया में आइनी न हूंदो आहे, सवाइ स्विट्ज़रलैंड जे। हिकिड़ो वाहिद केस आहे स्विट्ज़रलैंड, बाक़ी जिते बि आहे उहो इंतिज़ामी आहे। उनखे कानून साज़ी जो अख़्तियार न हूंदो आहे, उनखे अख़्तियार न हूंदो आहे पॉलिसी साज़ी जो। उनखे सिर्फ़ु इहे जेके शहरी सहूलियतूं आहिनि उन्हनि खे ॾिसण जो अख़्तियार हूंदो आहे, ऐं इन करे उहो इंतिज़ामी आहे। पर बुनियादी तौर ते वफ़ाक़ी निज़ाम 2 आइनी टीयर्स या सतहुनि ते ॿधल निज़ाम हूंदो आहे, ऐं उन में
दुनिया में वेरिएशन मुख़्तलिफ़ आहे। मिसाल अमेरिका में सदारती निज़ाम बि आहे, या अलॻि थी, पर वफ़ाक़ी ख़्याल खां ॾिसूं त अमेरिका में जेके स्टेट्स आहिनि उन्हनि जो आइन पंहिंजो आहे, झंडा पंहिंजा आहिनि, स्टेट जो लॉ पंहिंजो आहे। ऐं साॻी तरह दुनिया में केतिरा ॿिया मुल्क आहिनि। हाणे अमेरिका साम्राज्य आहे, उहो अलॻि पासो आहे। हीअ त मां सम्झा कयां फेडरल ख़्याल त वफ़ाक़े जे अंदरि जेके सूबा आहिनि उन्हनि खे पंहिंजा, जर्मनी जे अंदरि तव्हां वेंदव त 16 स्टेट्स के पंहिंजा आइन आहिनि, पंहिंजो सुप्रीम कोर्ट्स आहिनि, मुकमल अदालती निज़ाम जो पंहिंजो आहे, झंडा पंहिंजा आहिनि, ऐं कुझु शयूं कॉमन आहिनि फेडरेशन में। ईअं काफ़ी ॿिया मुल्क आहिनि। त फेडरेशन जो निज़ाम जेको आहे असल में कन्फीडरल ऐं वहदानी निज़ाम जो कॉम्प्रोमाइज़ आहे। उन्हनि ॿिन्ही जे इम्तिज़ाज मां जेका शइ जुड़े थी, माना इन मां ॻाल्हि खे सवलो कयां त वफ़ाक़ी निज़ाम, वहदानी निज़ाम में सूबा डमी हूंदा आहिनि, कन्फीडरल निज़ाम में मर्कज़ डमी हूंदो आहे, ऐं वफ़ाक़ी निज़ाम में को बि डमी न हूंदो आहे। पंहिंजे महदूद, पंहिंजे मुख़्तस कयल दायरे में वफ़ाक़ बि ख़ुदि मुख़्तार आहे, माना बैनल सूबाई मामलनि में, बैनल रियासती मामलनि में थोरा हूंदा आहिनि सूबा। उहे बाक़ी जेको वहिंवार आहे उहो सूबा पाण ऐं रियासतूं ख़ुदि मुख़्तार हूंदियूं आहिनि। ऐं म्यूनिसिपल निज़ाम सूबनि जे मातहत हूंदो आहे ऐं इंतिज़ामी हूंदो आहे, उनखे आइन में, कानून में का गुंजाइश न हूंदी आहे पॉलिसी साज़ी। सो इहो आहे फ़र्क़ु कन्फीडरल निज़ाम में, वहदानी निज़ाम में ऐं फेडरल सिस्टम में। हाणे अचूं फेडरल सिस्टम जे तक़ाज़ाउनि ते, छो त हाणे अहिड़ा शइ वाज़े थी वई। 5-6 बुनियादी तक़ाज़ाऊं आहिनि जिन खे पूरो करण खां सवाइ वफ़ाक़ी निज़ाम कामयाबु थी सघे ई नथो, जीअं पाकिस्तान में कोन पियो थिए, या असां जहिड़ा मुल्क जेके ॿिया आहिनि असां खां बदतर हालतुनि में रहिया, नाइजीरिया तमामु तकरार में रहियो, अफ्रीकी मुल्क, मुख़्तलिफ़ मुल्क, इवन यूरोप में। मूं तव्हांखे मिसाल ॾिनो स्पेन जो, हींअर ताज़ो तहरीक पई हले अलॻगी जी, आज़ादी तहरीक पई हले स्पेन में, छो त तकरार न निबेरींदव। यादि रखो, सियासी तकरार रियासतुनि जे अंदरि ईअं आहे जीअं जिस्म में को फट हुजे, इलाज न कंदुसि उहो नासूर थी कैंसर थींदो, जे इलाज कंदुसि त माण्हू ठीकु थी वेंदो। त रियासतुनि जे अंदरि जेके बुनियादी तकरार आहिनि, न निबेरींदव इंसाफ़ सां, त उहो मुल्क कॾहिं सऊं थी न हलंदो। इन करे असां त खणी पसमानदा मुल्क आहियूं टी दुनिया जा, पर जेके दुनिया जा एडवांस तरीन मुल्क आहिनि, कैनेडा में क्यूबेक तहरीक आज़ादी जी, इहा गुज़िरियल ॾहाके ताईं तमामु वॾी स्ट्रॉन्ग तहरीक हुई। लातीनी अमेरिका में तहरीकूं तमामु स्ट्रॉन्ग हुयूं, बोलिविया में ख़ासि तौर ते, मैक्सिको में, ब्राज़ील में, मुख़्तलिफ़ जायुनि ते। मूं तव्हांखे मिसाल ॾिनो स्पेन जो, मूं तव्हांखे मिसाल ॾिनो बेल्जियम जो, सख़्तु तकरार रहिया, हाणे निबेरिजी विया आहिनि घणे ताईं। अफ्रीका में मुख़्तलिफ़ जायुनि ते, ख़ुदि हिंदुस्तान, सिखनि जी तहरीक तव्हां ॾिसो त 80 ॾहाके ते बीठी हुई, पर हुननि उनखे चीभाटण जे बजाए उनखे जाइ ॾिनी, त उहा हाणे हिननि खे मारण जे बजाए फज़ीलत सां इन्हनि खे, इन करे जिन सिखनि जी तहरीक मारियो इंदिरा गांधीअ खे, उन्हनि सिखनि जो वज़ीर आज़म सां ॾिठो त उहो मनमोहन सिंह वेठो ऐं पंहिंजो पटको पाए वेठो, कंहिं तकलीफ़ सदर बि थियो। यस, ईअं काफ़ी तहरीकूं आहिनि। तामिल जी तहरीक हिंदुस्तान में तमामु सघारी तहरीक हुई, जेका फ्रीडम मूवमेंट हुई, पर ओतिरी त रियासतूं सबक़ु हासिलु कनि थियूं, उनखे पंहिंजो कंदियूं। त इन करे असां अचूं तक़ाज़ाउनि ते, त कहिड़ियूं आहिनि। पहिरीं तक़ाज़ा, सभ खां पहिरीं रज़ामंदी, फ्री विल। ज़ोरीअ जी मेहंदी जो रंग न लॻंदो आहे, तव्हां ॿुधो आहे न, जॾहिं ज़ोरीअ जी मेहंदीअ जो रंग नथो लॻे, हिकिड़ो फोक विज़डम में ॻाल्हि आहे, त पोइ क़ौमुनि खे, ॿोलियुनि खे, माण्हुनि खे, तारीख़ी इकाइयुनि खे, वहदतुनि खे, वतननि खे तव्हां कीअं था गॾु राहे सघो। ज़ोरीअ दुनिया में किथे बि मिसाल न आहे त का बि रियासत कंहिं क़ौम खे ज़ोरी तारीख़ जो डिघो अरसो राहे सघी हुजे, पोइ टाइम लॻंदुसि, मसइला थींदसि, इहो किसो हलंदो कोन। जे हो न खटंदा त हू बि न खटंदा, जे मज़लूम धुर नथी खटे, इहे बि केसिस आहिनि, त खटे हूअ बि कोन था। इन करे इहो नासूर थो बणिजी वञे। त इन करे पहिरियों शर्त वफ़ाक़ी निज़ाम जो स्पिरिट जंहिंखे चइबो आहे, उसूल खणी न हुजे, पर स्पिरिट इहो आहे, उनजो रूह इहो आहे त जेकॾहिं तव्हां क़ौमुनि खे, आबादियुनि खे, इलाइक़नि खे, तारीख़ी वहदतुनि खे इहा अहसासु ॾींदव ऐं ख़ुदि मुख़्तारी ॾींदव ऐं आज़ादी ॾींदव, त तव्हां पंहिंजा फ़ैसिला पाण करे सघो, त माण्हू गॾु रहणु चाहींदा, को मसइलो कोन्हे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि मां वाज़े कयां त दुनिया हाणे 21वीं सदीअ में आहे। मुमकिन आहे के इलाइक़ा जुग्राफियाई तरह अलॻि आज़ाद थी बि ग़ुलाम हुजनि, अलाए केतिरा मिसाल दुनिया में आहिनि।
ऐं बज़ाहिर आज़ाद आहिनि। हे तव्हां ॾिसो रियासतूं मिडल ईस्ट जूं आहिनि, बज़ाहिर आज़ाद आहिनि, पर छा आहिनि छा। ऐं दुनिया में केतिरा अहिड़ा मिसाल आहिनि जो वफ़ाक़ी बहितर निज़ाम में क़ौमूं, सूबा, वहदतूं ख़ुदमुख़्तार आहिनि त उहे पंहिंजी आज़ादी खे उते बि सलामत रखे वेठा आहिनि। जंहिं मिसाल मूं तव्हांखे काफ़ी ॾिना, बेल्जियम में, स्विट्ज़रलैंड में, अफ्रीका में, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, ऐं कैनेडा में जो मिसाल अहम आहे। सो पहिरियों शब्द आज़ाद राय मर्ज़ी। ॿियो, उन्ही आज़ाद राय जे बुनियाद ते हिकिड़ो अहिड़ो इमरानी ऐं समाजी मुआहिदो जेको आइन जी सूरत में रियासतूं गॾिजी ठाहिनि, का मख़सूस मथे क़ुवत ठाहे तव्हांखे हथ में ॾे, इहो आइन वफ़ाक़ी न आहे। वफ़ाक़ी आइन उहो आहे जंहिंमें उहे सूबा, वहदतूं, उन्हनि जूं क़ौमूं या उन जूं नुमाइंदगियूं वारियूं धुरियूं जेके माण्हू आहिनि पंहिंजे तारीख़ी मफ़ादनि जे बुनियाद ते, पंहिंजी मर्ज़ीअ जे बुनियाद ते गॾिजी वेही तइ कनि त असांखे गॾिजी कीअं रहणो आहे। इनखे हाणे इहो जेको समाजी इमरानी मुआहिदो आहे, इन ते मार्क्स जी तनक़ीद आहे। मार्क्स चयो त इहो तजरीदी इस्तिलाह आहे, इन जो कोई सेंस कोई कोन्हे। उहा उन तनक़ीद जाइज़ आहे कि ॿिए ख़्याल क्लास जे क्वेश्चन खां, पर पॉलिटिकल सेंस में ठीकु आहे। इहो तसवर जेको समाजी इमरानी मुआहिदे जो आहे, इहो हॉब्स ॾिनो हो यूरोप जे जदीद सियासी फ़लसफ़े में, पोइ वरी जॉन लॉक ॾिनो, पोइ हुनखे रूसो इवॉल्व कयो, पोइ हुन ते कांट लिखियो, पोइ हुन ते मुसलसल ऐं अञा ताईं कमु पियो लिखियो। आख़िरी जेके माण्हू जिन कमु कयो हुन ते, उनमें जॉन रॉल्स हो, उनमें अमर्त्या सेन हाणे जेको ज़िंदा वेठो आहे, इन जो कमाल आहे। हिन घणनि माण्हुनि जो कमु आहे। हिन में मुसलसल हिकिड़ो ख़्यालु आहे जेको इर्तिका पज़ीर आहे, जेको मुतहरिक आहे, अञा डेवलप थिए पियो, पर उनजो रूह इहो आहे त वफ़ाक़ी मुल्क जेको आहे उहो तॾहिं हलंदो जॾहिं उन जे तश्कील ॾींदड़ क़ौमूं ऐं वहदतूं पंहिंजे तारीख़ी मफ़ादनि खे पाण साम्हूं रखे ऐं अहिड़ो आइन ठाहींदियूं जेको सभिनी खे क़ाबिल क़बूल हुजे। इहो थियो ॿियो शर्त। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो, पाकिस्तान ते मां आख़िर में ईंदुसि, हाणे मां बल्कि चओ त तव्हांखे इहे इन सभिनी नुक़्तनि में पाकिस्तान खणंदो हलां त जीअं ॻाल्हि उकलाईंदी हले। पहिरीं त वापसि थो मोटां मां, आज़ाद मर्ज़ी। सिंध खे त खणी शौक़ु खयों बीठो, असांखे ठीकु आहे, असांखे पाकिस्तान शामिल थियणो आहे, ठीकु आहे। असांजी असेंबलीअ पास कयो, या जेको उन ज़माने लीडरशिप हुई उन्हनि चयो ठीकु आहे शामिल थियणो आहे। बंगालियुनि खे बि शौक़ु वॾो, फज़ल हक़ पाण इहो ठराव पेश कयो चाहे 1940 जो, उन खां पोइ वॾो सरगर्म हो। उहा ॿी ॻाल्हि आहे त फज़ल हक़ बाद में छॾियो मुस्लिम लीग, ठीकु आहे। पंजाब त शामिल थियणु चाहे ई न पियो, उते मुस्लिम लीग हुई कोन, यूनियनिस्ट पार्टी। ऐं जॾहिं ॾिठूं त हाणे नागोज़ीरा ठहे हुई पियो, असांखे मफ़ाद आहे, ज़ाहिर आहे ब्रिटिश ज़माने जी दादली क़ौम हुई, त इन करे हुननि ॾिठो त हाणे वाह जी शइ ठहे पई। इन करे हुननि राति विच में यूनियनिस्ट पार्टी खे ज़म करे मुस्लिम लीग में चयो असांखे रखनि तयारु, हलो। ॿ सूबा अहिड़ा हुआ, इलाइक़ा अहिड़ा हुआ जिन, सूबा त खणी कोन आहे ॿई, बलशान सूबो न हो, पर ॿ इलाइक़ा अहिड़ा हुआ जिन रिफ्यूज़ कयो। उन सबबु इहो त सूबे सरहद में असर हो ख़ान गफ़ार ख़ान जो, उहो कांग्रेसी हो, मुस्लिम लीग जो नालो निशान कोन हो। कॾहिं तव्हां ॿुधी आहे को मीटिंग, को इजलास, को कर्नल गॾिजाणी, को जलसो, को जुलूस जिना साहिब हुजे हुन या ॿिया हुजनि। सूबे सरहद में मुस्लिम लीग हुई कोन, उते कांग्रेस हुई ख़ान गफ़ार ख़ान जे करे। ऐं उन्हनि चयो त असांखे शामिल न थियणो आहे। पोइ तव्हांखे नौजवाननि खे ख़बर शायदि न हुजे, पर दोस्तनि सभिनी खे ख़बर आहे त ख़बर आहे तव्हांखे पाकिस्तान में कीअं शामिल थियो सूबे सरहद। ऐं उहो बानी पाकिस्तान जिना साहिब जे पंहिंजे हथ सां थियो। चयूं त हाणे भला करे रेफरेंडम कराईंदा। उहो वरी छा कयूं, रेफरेंडम छा करायूं, त रेफरेंडम में जीअं ज़ावल करायो रेफरेंडम, अहिड़ो ई रेफरेंडम हो। बैलेट पेपर ते निशान हयूं ॿ, न लफ़्ज़ लिखियूं पाकिस्तान जो न हिंदुस्तान जो। हिकिड़े निशान खे लिखियूं मस्जिद, ॿिए खे मंदरु। हाणे मूंखे तव्हां ॿुधायो त जे पश्तून समाज में तव्हां खणी ईंदव पनो, आवाज़ ठपो छा ते हणंदे, मंदर ते मस्जिद ते, पुछंदो वाह मूंखे अहिड़ी मस्जिद ते आहे, ठा ठपा लॻा अचूं, ॾिठो आहे पाकिस्तान में शामिल थी विया। इहे सूबे सरहद खे शामिल कयो हो पाकिस्तान में। ऐं वरी पोइ गवर्नमेंट ठही पहिरीं पंहिंजी डॉक्टर ख़ान जी, उहा बि फौरन राइजी। इहो थी सर। बलोचिस्तान खे कीअं शामिल कयूं, उहो किसो अञा हिन खां वधीक पेचीदो। उन ज़माने में तव्हांखे ख़बर आहे त बलोचिस्तान को हिकिड़ी वहदत कोन हुई। जीअं असां वटि मीरनि जे ज़माने में सिंध हिकिड़ी वहदत न हुई,
मीरपुर ख़ास, हैदराबाद, खैरपुर में 3 हुयूं प्रिंसली स्टेट्स हुयूं। त कलात असेंबली जेका आहे, कलात हुकूमत, इहा हिकिड़ो वॾो इलाइक़ो हो। ऐं कलात जी इन दिलचस्प ॻाल्हि इहा आहे, इहा ॾाढा दिलचस्प मिसाल आहे त हिकिड़ी प्रिंसली स्टेट्स, हिकिड़ी क़बाइली रियासत में 2 ऐवान हुआ, ऐवान बाला बि हो, ऐवान ज़ेरी बि हो। इहा हिकु इंट्रस्टिंग ॻाल्हि आहे। दुनिया में घटि मिसाल आहिनि त कंहिं क़ौम जे क़बाइली रियासत जे अंदरि 2 ऐवान हुजनि, पर हुते 2 ऐवान हुआ। ऐं हिकिड़ो इलाइक़ो कोयटा म्यूनिसिपालिटी जे अंदरि हो, ऐं इहे 3 ज़ोन हुआ, पर वॾो इलाइक़ो खाना इहो कलात असेंबली। कलात असेंबली जे 2 ऐवाननि रिफ्यूज़ कयो त असां पाकिस्तान में शामिल न थींदासीं। ऐं तव्हांखे मां ॿुधायां ॻाल्हि त उन असेंबलीअ में 2 अहिड़ा मेंबर बि शामिल हुआ जेके बाद में पाकिस्तान जा अहम माण्हू रहिया, बिजंजो साहब ऐं अकबर बुगटी साहब। इहे 2 कलात असेंबली जा जिन्ना साहब जे ज़माने में ऐं पार्टीशन खां अॻु में उहे मेंबर हुआ कलात असेंबली। तव्हां त किताब लिखियो आहे उन ते पूरो। बहरहाल उहा शइ थी। बुगटी साहब घणो वेझो जिन्ना साहब जे, उहो उन ज़माने में छोटो हूंदो, सम्झो ईअं सम्झो एतिरो हुन सां वेझो हूंदो। ऑक्सफोर्ड ज़माने में जिन्ना साहब सां घणो वेझो हूंदो, पढ़ियो ऑक्सफोर्ड में, गवर्नमेंट लॉ में पढ़ियो, पोइ वरी पढ़ियो हुते HSN में पढ़ियो, पोइ ऑक्सफोर्ड पढ़ियो। बहरहाल ऐवान रद्द करे छॾियो। ऐं हालांकि कलात ख़ानदान जा वरी जिन्ना साहब सां वॾा तालुकात बि हुआ। तव्हांखे ख़बर हूंदी त जॾहिं केस कटियो हुई हुननि जो, त हुनखे वज़न ई वीचारे 2-3 किलो तो कमु हली वियो। सो इन करे, पर तालुकात हुनजा ख़ानदान जा हुआ पाण में, ऐं उहे कोन था विया। शामिल कीअं थो बलूचिस्तान? कोयटा म्यूनिसिपालिटीअ खां 18 पास कराए ज़ोरी शामिल कयूं बलूचिस्तान खे। को मिसाल दुनिया में आहे त म्यूनिसिपालिटी खां 18 पास कराए तव्हां हिकिड़ी क़ौम खे, हिकिड़े पूरे वतन खे शामिल कयो पाकिस्तान में? हलो भला इहो थियो। सरहद छो पाकिस्तान में हल थी वियो मसइलो, ज़म थी वियो? छो त पश्तून फेडरेशन जा वॾा बेनिफिशियरी आहिनि। हिन वक़्तु पश्तून क़ौम पाकिस्तान जे हर सूबे में वेठी आहे, हर शहर में वेठी आहे, हर वापार में वेठी आहे, ब्यूरोक्रेसी में वेठी आहे, फ़ौज में आहे, रेंजर्स में आहे, हर शइ में उहे वेठा आहिनि। त इन करे उहे जीअं त बेनिफिशियरी जा बाद में, हुननि बाद में पंहिंजी वाट तब्दील कई। उहो गफ़ार खान वारी वाट खे छॾियऊं, ॾिठूं त हीअ असांजे लाइ वधीक मौज़ू न आहे। ऐं पश्तून तमामु प्रेगमेटिक आहे पंहिंजे मफ़ाद में, इन करे पश्तून उन में सां हाणे पश्तून जो मसइलो ई कोन्हे घणो। पर बलोचिस्तान सां जेको वाक़ियो थियो, जेके वाक़िया थिया, हे जेको ऑपरेशन अण ऐलानिया हले पियो, इहो पाकिस्तान जी तारीख़ जो 5हों ऑपरेशन आहे। खुटे ई नथो। नतीजे में ज़ाहिर आहे त उहो ज़ख़्म अञा रसे पियो, उहो अञा नासूर बणियल आहे। उनखे हल तव्हां करणु चाहियो ई नथा जॾहिं तव्हां, त पोइ तव्हां त इहो जेको मूं ॻाल्हि कई फ्री विल जी, त पाकिस्तान जी, हाणे मां अचां ॿी ॻाल्हि ते, आइन वारी ॻाल्हि ते। आइन ॿियो शर्त आहे, वफ़ाक़ी आइन, ऐं उहो आइन जेको मर्कज़ न ठाहींदो, जंहिंजे तश्कील में बुनियादी किरदारु हूंदो उन्हनि सूबनि जो ऐं उन्हनि क़ौमुनि जो। पाकिस्तान जी आइनी तारीख़ ॾाढी अजीबो ग़रीब आहे, हर ॿी तारीख़ वांगुरु, जेके उनजा ॿिया पासा आहिनि। पाकिस्तान खे जॾहिं ठहियो 1947 में, त जेको अंग्रेज़नि असांखे जेको ॾिनो विरसे में, जंहिं एक्ट तहत पाकिस्तान ठहियो, उहो आहे 1947 इंडिपेंडेंस एक्ट, माना 47 जो आज़ादी जो एक्ट। ऐं उहो वरी छा आहे? उहो 1935 जो बरतानवी आइन आहे, जेको अंग्रेज़नि आख़िरी आइन ॾिनो। ऐं उहो नीम वहदानिया ऐं नीम वफ़ाक़ी आहे, पर पंहिंजे बुनियादी बीहक में घणो क्लेम करे थो मां वफ़ाक़ी आहियां, पर दरअसल वहदानी घणो आहे, छाकाणि त बरतानवी हो, हिकिड़ो साम्राजी आइन हो। बिल्कुलु। ऐं ॿियो हुननि खे पंहिंजे लाइ खपंदो आइन, को थोरी असां लाइ खपंदो आइन, आइन त हुन पंहिंजे लाइ ठाहियो। सो इन करे जीअं हर कॉलोनियल आइन सेंट्रलिस्ट हो, वहदानी हो, थी इहो हुयो। हाणे हीअ ॾिसो तव्हां मुनाफ़क़त मुस्लिम लीग जी ऐं पाकिस्तान जे रियासत जे हुक्मरान तबिके जी हुन ज़माने जी, त पाकिस्तान जी घुर कयूं 1935 जे आइन खे रद्द करे, 38 में पहिरियों दफ़ो। जंहिं आइन खे रद्द करे तव्हां डिमांड कई पंहिंजे मुल्क जी, जॾहिं तव्हांखे मिलियो उबूरी आइन जे तौर ते, त तव्हां उनखे 9 साल हलायो। 47 में तव्हांखे विरसे में मिलियो, ऐं इहा शिक उन में मौजूदु हुई। 2 सूरतुनि में गवर्नर जनरल खे अख्तियार हो त गवर्नर जनरल अकेले सिर कुड हैव अमेंडेड द कॉन्स्टिट्यूशन सिंगल हैंडेडली। माना जेकॾहिं जिन्ना साहब
पंहिंजे बीमारी जे बिस्तरे ते बि उनखे ठीकु करणु चाहे हा त उनखे आइनी तरह मुकमल अख़्तियार हासिल आहे, जेके उन कोन कया। ऐं ॿी ॻाल्हि कहिड़ी त बाबा तव्हां असेंबली पंहिंजी आणियो, उनखां तव्हां नओं आइन ठाहियो, त इहो तय थियलु त जंहिं ॾींहुं ई पंहिंजो आइन मुल्क ठाहींदो त बरतानवी आइन ऑटोमेटिकली हलियो वेंदो, इहा तय थियलु पार्टीशन एक्ट में। हिंदुस्तान पंहिंजो आइन ठाहियो 49 में, ऐं हिननि जेका कमेटी ठाही 12 अगस्त 1947 में आइन कीअं हुअणु खपे, उहा कमेटी कमु कंदी रही नेठि वञी 1956 में उहो आइन ठहियो। अलाए कहिड़ी रॉकेट साइंस, उहो दुनिया जे लाइ को नओं निज़ाम पिया आंदो अलाए छा। 9 साल उहो पाकिस्तान जो जेको आइन हो उहो ई बरतानवी आइन हो जंहिंखे रद्द करे पाकिस्तान जी डिमांड कई वई। इहो पढ़ाइनि कोन था कोर्स में। हलो 56 जो आइन अची वियो। हाणे मां तव्हांखे मुख़्तसिर थो पाकिस्तान जी आइनदारी कयां। 56 जो आइन आहे, उहो छा आहे? 56 जे आइन में पहिरियों एतिराज़ असांजो इहो आहे, वफ़ाक़ी आइन न आहे। छो त 1 साल अॻु में ओलह पाकिस्तान में सूबा ख़तमु कया विया, 1 यूनिट क़ाइमु थी वियो। हाणे जॾहिं वफ़ाक़ जो मतिलबु ई इहो आहे त तश्कील ॾींदड़ वहदतूं गॾिजी वेही आइन ठाहींदियूं ऐं उनजी शामिल, पोइ जॾहिं 1955 में तव्हां ठाहियो 1 यूनिट, ऐं जॾहिं तव्हांजे तश्कील ॾींदड़ सूबनि या रियासतुनि खे अख़्तियारी उन वजूद ई कोन रहियो त असांजी मर्ज़ी किथां अचे हा। इन करे जेको आइन 56 में ठहियो उहो कंहिं बि सूरत में न जमहूरी आहे न वफ़ाक़ी आहे, छाकाणि त असांजो वजूद ई ख़तमु कयो वियो हो आइनी तरह, असीं फासो ई कोन। ॿियो एतिराज़, दुनिया जो को वफ़ाक़ी निज़ाम न आहे जंहिंमें सेनेट खां सवाइ वफ़ाक़ मुमकिन हुजे, छाकाणि त वफ़ाक़ जे अंदरि सूबनि ऐं क़ौमुनि जूं आबादियूं में हूंदी आहे घटि वधाई। मूं तव्हांखे ॿुधायो त मिसाल तौरु स्विट्ज़रलैंड आहे, 88% हिकिड़ी क़ौम आहे। ईअं दुनिया जे काफ़ी फेडरेशन्स में के सूबा के क़ौमूं, हिंदुस्तान जो हिकिड़ो सूबो उत्तर प्रदेश पाकिस्तान खां वॾो आहे। पाकिस्तान जी आबादी 22 करोड़ त उनजी आबादी 29 करोड़ आहे, हिकु सूबो, ऐं केतिरा सूबा नंढा बि आहिनि। इन करे दुनिया जे सभिनी फेडरेशन्स में इहा तक़ाज़ा सम्झी वेंदी आहे, शर्त लाज़मी सम्झो वेंदो आहे त तव्हां आबादी जे ऐवान खे कंदो करार ॾींदव, हेठियों ऐवान माना बुनियादी फ़ैसिला कोन कंदो, ऐं जेके बुनियादी फ़ैसिला थींदा रियासत जा उहे सभु थींदा सेनेट में, छाकाणि त सेनेट में बराबरी हूंदी आहे क़तई नज़र आबादीअ ते। पर 56 जे आइन में सेनेट कोन हुई। ॿियूं घणी शयूं पर मेजर एतिराज़, ऐं बंगाली ॿोली खे शामिल कयूं खणी, हुई कोन, बिल्कुलु बिल्कुलु। ऐं बंगाली खे शामिल खणी कयूं 56 में त उर्दू ऐं बंगाली ॿई, पर तेसि ताईं पाणी वेही चुको, तेसि ताईं बंगालियुनि खां अॻिते निकिरी चुका। उन खां तफ़सील आहे। तव्हांखे मां सलाह ॾींदुसि त हिकिड़ो किताबु आयो अथव पाकिस्तान में, उर्दू में छपियो आहे, अंग्रेज़ी में छपियो आहे, ॿिए पासे उहो मुजीब जी यादूं आहिनि जेके हुनजी धीअ छपरायूं आहिनि, ऑक्सफोर्ड छपियो आहे, अधूरी यादें, तमामु मुंहिंजो ओरिजिनल किताबु आहे त कीअं सॼी सूरत हाल हुई। हाणे जो ॿियो आइन 2 साल बि न हली सघियो 56 जो आइन, 58 में अची वियो अयूब ख़ान, आई मार्शला, छा जो आइन सभु मुअतिल, ऐं अयूब ख़ान अचे 62 में ॾिनो पंहिंजो आइन, उहो सदारती आइन हो। असेंबलियूं का शइ मौजूदु न आहे, सूबनि जो अख़्तियार कोन्हे, हुआ ई कोन ओलह पाकिस्तान में, 1 यूनिट हो, ऐं सदारती निज़ाम केॾा जवाबदार कोन हो, बेसिक डेमोक्रेसी गवर्नमेंट अची वई। ऐं तव्हांखे ख़बर आहे, मूंखां हिकिड़े भेरे मां कंहिं ॿाहिरि यूनिवर्सिटी में ॻाल्हि ॿोल कई त मूंखे कंहिं पुछियो त हाउ डू डिफाइन अयूब ख़ान कॉन्स्टिट्यूशन, त मां हुनखे चयो त इट वॉज ए कॉन्स्टिट्यूशन, आई बारोड, मां लफ़्ज़ उधारा वरिता अब्राहम लिंकन खां, मां चयोमांसि त इफ आई बारो दी वर्ड्स फ्रॉम अब्राहम लिंकन आई वुड से इट वॉज ए कॉन्स्टिट्यूशन ऑफ अयूब ख़ान फॉर अयूब ख़ान बाय अयूब ख़ान। उहो मुल्क लाइ हुई कोन, दड़ी 5 लाइ वठी खणी आयो, ऐं जंहिं ॾींहुं वियो उनखे ख़तमु करे वियो, जंहिं ॾींहुं मोकिलियईं आइन 5 खे छॾे वियो, तव्हां जरा ॿुधायो कोन हो, तव्हां 5 लाइ हो, जे मां त तव्हां इहो आइन न हूंदो। सो 62 जो आइन सवली सिंधी में टाइम कथा लाइण ते इहो आइन। विच में हिकिड़ी ॿी ॻाल्हि कयां, जॾहिं मां हिन सब्जेक्ट ते अॼु खां 10-12 साल अॻु में कमु शुरू कयो घणो तहक़ीक़ी, त मूंखे पहिरें सट में जॾहिं मां आइन पढ़िया त मूंखे ॾाढी हिकिड़ी हैरत इहा थी त पाकिस्तान जा सभई आइन जॾहिं मूं तफ़सील सां पढ़िया त उन में घणे में घणी सूबाई ख़ुदमुख़्तारी 56 में आहे। त मूंखे पहिरें धक सां त इहो अजीब ॻाल्हि लॻी त कहिड़ी इहे एॾा छो अशराफ थी बीठा या अहिड़ा महिरबानी थी बीठा
जो कंकरन लिस्ट जे हूंदे बि फेडरलिस्ट हूंदे बि घणा अख़्तियार सूबे पोइ मां सोचियो त वञूं ॾिठो इन करे जेके सूबे खे अख़्तियार हा उहो त मग़रबी पाकिस्तान खे हासिलु हुआ इन जो मतिलबु आहे त उहो असांखे हासिलु न हा उहे वेस्ट पाकिस्तान खे हासिलु हुआ इन करे इहो बि असांजे कम जा न हा चवंदा आहिनि त 56 वरी सूबा जी ख़ुदमुख़्तारी उहो असांखे त कोन ईंदो आहे तव्हां पंहिंजे लाइ रखी ओलह पाकिस्तान जे रखी उहो आइन 62 जो अयूब ख़ान वियो त पाण सां मुअतल करे वियो उते बि यूनिकैमरल हो सेनेट कोन हुई सदारती निज़ाम जवाबदारी न हो कंहिं ऐवान हुया 70 में थियूं चूंडूं 70 में पाकिस्तान जे तारीख़ जूं पहिरियों 23 सालनि खां पोइ थियूं चूंडूं एडल्ट फ्रेंचाइज़ जे बुनियाद ते माना बालिग राय दही जे बुनियाद ते चूंडूं थियूं दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त बहराननि में वरतल मुल्कनि में जॾहिं चूंडूं थींदियूं आहिनि या इलेक्शन्स फेयर थींदियूं आहिनि तकरार निबेरबा आहे हर धुर खे पंहिंजो मौक़ो मिलंदो आहे पंहिंजे मौक़ुफ़ जो पंहिंजे शिरकत जो पंहिंजे पार्टिसिपेशन जो हीउ अजीब मुल्क हो जो पहिरियों दफ़ो चूंडूं थियूं ऐं मुल्क टुटी वियो छो त तव्हां क़बूल न कयो हू जंहिं भव जे करे इलेक्शन न पिया कराइनि एसेंबली न पिया आणनि आइन न पिया ॾियनि प्रॉपर उहो भव हो ओलह ओभर पाकिस्तान जो माना बंगाल जो उहो ई थियो जॾहिं चूंडूं तव्हां करायूं त नेठ बंगाल खटी आयो बहरहाल इहा तव्हां सॼी तव्हांखे किसो मालूम आहे आइनी तरह मां अचां त हिकिड़ी पेचीदगी आहे जेका बतौर हिकिड़े शागिर्द जे इन सब्जेक्ट जे मां तव्हां सां हूअं बि तव्हां सां इहा ॻाल्हि कंदा रहंदा आहियो मुख़्तलिफ़ इहो ज़ाती मुंहिंजी ॻाल्हि न आहे पर इहो मजमूई तरह असांजी सोच जो एतिराज़ु आहे त 73 जो जेको आइन आहे छा उन पाछी बचियल बाक़ी बचियल असेंबलीअ खे अख़्तियार हुयो आइन ठाहिण जो यादि रखो त हर असेंबली जेका हूंदी आहे उहा आइन साज़ न हूंदी आहे हर मिसाल हीअ असेंबली चाहे असां आइन ठाहे सघे नथी छाकाणि मैंडेट ई कोन्हे हा तरमीम करे सघे थी पर बुनियादी स्ट्रक्चर बदिलाए सघे नथी करे सघे छाकाणि उनखे अख़्तियार न आहे 70 जी असेंबली जेका हुई चूंडूं हूं उहा आइन साज़ असेंबली माना उन असेंबली जे लाइ अॻुवाट तय हो त इहा असेंबली ईंदी नओं इमरानी माजो ठाहींदी आइन जोड़ींदी इन जो मैंडेट ई एतिरो जॾहिं तव्हां उहा न मञी ऐं मुल्क टुटी वियो त पोइ बाक़ी पाछी बचियल असेंबलीअ खे कहिड़ो अख़्तियार हो त उहा मुल्क जे लाइ उसूलनि छा थियणु खपंदो हो उसूलनि थियण इहो पवंदो हो त वरी अवाम ॾे मोटी वञनि हा ओलह पाकिस्तान में बाबा हाणे मुल्क टुटी वियो हे बचियो आहे आइन ठाहियूं था जेको वरी सिस्टम हले नओं उहो तय कर मूंखे पक आहे त 70 जे उन वाक़े खां पोइ जेकॾहिं चूंडूं थियनि हा न सिर्फ़ु ओभर पाकिस्तान जे विढ़ण खां पोइ त मंज़रनामो ॿियो हुजे हा बहरहाल उहे कोन थियूं सो 73 जे आइन जी लेजिटिमेसी क्वेश्चन आहे 73 जे आइन जी जेका लेजिटिमेसी आहे उहा अॼु ताईं मशकूक आहे छो त तव्हांखे अख़्तियार ई कोन्हे बहरहाल तव्हां उहो करे छॾियो ऐं 73 जो आइन उन में सेनेट तक ठाहियूं इहो फ़र्क़ु आहे पार्लियामेंटी निज़ाम बहाल कयूं ऐं उन में 72 में ॿुड़ी आइन आयो सदारती उन खे छॾायूं ब्रीफ आइन हो पर बेसिक आइन 73 जो 73 जे आइन में हुननि पार्लियामेंट निज़ाम खे बहाल कयो अयूब खां पुतड़ जेको 56 में चयूं ऐं बाए कैमरल आंदूं माना सेनेट जो ऐवान पैदा कयूं पर उहा मश्करी अॼु ताईं मौजूदु आहे ही कहिड़ो सेनेट जो ऐवान आहे जंहिंमें मालियाती बिल पेश थी सघनि नथा जेको नाले मात्र अपर हाउस आहे अपर त उहो हूंदो आहे जंहिंजे अपर हैंड हूंदो आहे जंहिंखे हतमी फ़ैसिले जो अख़्तियार हूंदो आहे जॾहिं अॼोकी सेनेट खे बुनियादी मामलनि में को बुनियादी अख़्तियार ई कोन्हे कीअं चऊं त इहो अपर हाउस आहे त इन करे 73 जे आइन सेनेट ऐवान ठाहियो पर अॼु ताईं उहो अरिड़हीं तरमीम खां पोइ बि बेअख़्तियार आहे सेरेमोनियल आहे बिल्कुलु सुठी क्लब आहे हिकिड़ी ज़बरदस्त कचहरी आहे माण्हू बहस कनि था ॻाल्हियूं कनि था डिस्कोर्स कनि था पर गुड फॉर नथिंग छाकाणि त उनखे अख़्तियार कोन्हे बुनियादी सो बहरहाल उहा पर जहिड़ो बि हुयो भला हलो आइन जे बारे में चयो वेंदो आहे त उहो हिकिड़ो ज़िंदा डॉक्यूमेंट हूंदो आहे उनखे कंहिं बि बदतरीन शिकिल मां बदिलाइणु मुमकिन हूंदो आहे पर ज़ियाउल जी 8हीं तरमीम ऐं परवेज़ मुशर्रफ जी 17हीं तरमीम इहे उहे तरमीमूं हुयूं जिन हिन निज़ाम जो जेको बि अंदो मंडो वफ़ाक़ी निज़ाम में हुयो टको पैसो उन जो बोलियो बिगाड़े छॾियो अख़्तियारनि जो तवाज़ुन बिगाड़े छॾियो इदारनि जो तवाज़ुन बिगाड़े छॾियो ऐं अण ऐलान तौर ते सदारती निज़ाम पाकिस्तान में लागू हो ऐं उहो सदारती निज़ाम जंहिंमें सदर खे पार्लियामेंट खे टोड़ण जा अख़्तियार आहिनि छा ओबामा टोड़े सघियो थे बुश टोड़े सघियो थे छा हाणे हे अहिड़ो चरियो वेठो आहे जेको अमेरिका में अहिड़ो चरियो हूंदे बि टोड़े सघे थो अख़्तियार ई कोन अथसि नथो करे सघे
जर्मनी में चांसलरशिप आहे, उहो बि सदा निज़ाम आहे, करे सघे थो। ही कहिड़ी मश्किरी हुई जो अकेलो माण्हू बराह रास्त चूंडियल बि न आहे, हू त चूंडियल बराह रास्त सदारती निज़ाम में, हे चूंडियल न आहिनि सिधी तरह, उनजे बावजूदि उनखे अख़्तियार आहे त उहा आइन खे टोड़े सघे थो, मुअतल करे सघे थो, असेंबली टोड़े सघे थो, तव्हांजे साम्हूं सिर्फ़ु। पोइ बहरहाल ॻाल्हि खुटाइणी, इन्हनि ॿिनि तरमीमुनि ख़ासि तौर ते हिनजो इहो बिगाड़े छॾियो। 2010 में अरिड़हीं तरमीम आई, असांजे मतिलब जी खणी न हुजे, असांजी ख़्वाहिशुनि जी लिस्ट घणी ॾिघी आहे, डिमांड ॾिसी, पर टको पैसो भला जेका शइ थी अॼु ताईं सेटल्ड न आहे प्रॉपरली। माना 3 जून 2011 डेड लाइन हुई उनजे इतलाक़ जी, अॼु ताईं अञा अनसेटल्ड मामला आहिनि घणा। वफ़ाक़ी वज़ीर तालीम हले पियो उहो मर्कज़ में, बाबा तालीम वज़ीर तव्हांजे फेडरलिस्ट 1 में शोबो ई कोन्हे। 17 वज़ारतूं मर्कज़ मां कनकरन लिस्ट जे करे सूबनि खे ॾिनऊं, 7 नयूं ठाहियूं, ऐं हर वज़ारत खे 3 खाता ॾिनो, घणा थिया? 17 न ॾेई 21 ठाहियूं हुते। त इन करे इहा जेका शइ थी उहा अञा ताईं पंहिंजो प्रॉपर कमु न पई करे सघे। सो इहा ब्रीफ ॻाल्हि कयमि आइननि जी। त ॿियो नुक़्तो मुंहिंजो कहिड़ो हो? फ्री विल, वफ़ाक़ी आइन शर्त आहे, हिते इहा सूरत हाल आहे। टीं ॻाल्हि, डाइवर्सिटी जो रुगो एहतराम करणु न, भई मां तोखे मञा कोन थो, एहतराम कयां थो, एहतराम बि कंदे, मञींदे बि, तहफ़ुज़ बि ॾींदे, ऐं उनखे तस्लीम बि कंदे, ऐं सेलिब्रेट बि कंदे। रुगो डाइवर्सिटी जो एहतराम काफ़ी न आहे त तव्हां दिलि में एहतराम कंदव। मुल्क जो आइन उन्हनि क़ौमुनि जो, उन्हनि जे ॿोलियुनि जो ऐं उन्हनि शयुनि जो न रुगो उनखे एहतराम कंदो, पर उनखे आइनी तहफ़ुज़ ॾींदो, उनखे तस्लीम कंदो, उनखे सेलिब्रेट कंदो। ऐं पाकिस्तान में अञा ताईं हिकिड़ी ॿोली हले पई, मूं तव्हांखे ॿुधायो, दुनिया जे काफ़ी मुल्कनि में जेके ॿोलियूं आहिनि उहा मुख़्तलिफ़ आहिनि, का बि वफ़ाक़ी रियासत अहिड़ी न आहे जिते हिकु ॿोली हुजे। सो इहा थी सूरत हाल डाइवर्सिटी जी। हीअ अजीब पाकिस्तान फेडरेशन आहे, क़ौमी लिबास बि हिते आहे, अहिड़ी तव्हां मश्किरी ॿुधी आहे? माण्हुनि जा लिबास मुख़्तलिफ़ थींदा आहिनि, माण्हुनि जूं ॿोलियूं मुख़्तलिफ़ आहिनि, लहजा मुख़्तलिफ़ आहिनि, खाधा मुख़्तलिफ़ आहिनि, उनजा सभु शयूं, गीत गीच सहरा, उन्हनि जा नाच गाना, उन जूं ख़ुशियूं गमियूं, उनजा हर हिकु वे ऑफ लाइफ आहे, माण्हुनि जो पंहिंजो तारीख़ में जुड़े थो। कोई थोरी कोई हिकिड़े माण्हू ठाहियो आहे। असांजे सभई नसलनि उनखे पंहिंजे फोक ॾाहप सां, लोक ॾाहप सां, उनमें ख़राबियूं बि आहिनि, सुठायूं बि आहिनि, पर ठहियो तारीख़ जे अमल में आहे। हाणे हीअ वरी अजीब मश्किरी आहे त हे फलाणो क़ौमी लिबास आहे, तव्हांजो क़ौमी पखी बि आहे, क्या ख़बर अथव? क़ौम कोन्हे, क़ौमी पखी आहे, क़ौम कोन्हे, क़ौमी ॿोली आहे, क़ौम कोन्हे, क़ौमी लिबास आहे, अहिड़ी मश्किरी। सो बहरहाल इहा डाइवर्सिटी सूरत हाल आहे, पाकिस्तान में अनसेटल्ड आहे, अञा ताईं न थियो आहे। चौथी ॻाल्हि त बुनियादी सुवाल इहो हूंदो आहे फेडरेशन्स में त ठाहींदड़ केरु आहे, जंहिंखे हथमी अख़्तियार हूंदा, जेको जोड़ींदो। ख़ुदा बि दावा थो करे न किताबनि में त बाबा मां जीअं त ख़ालिक़ आहियां, इन करे अख़्तियार मूं वटि हूंदा, मज़हबनि मां खणो भला। त हीअ कहिड़ी क़िस्म जी मश्किरी आहे त दुनियावी मामलनि में, इंसानी समाज में, रियासत में जेके रियासतूं ऐं सूबा या क़ौमूं ठाहींदड़ आहिनि उहे बेअख़्तियार आहिनि, ऐं जिन जो वजूद आहे सरज़मीन ते। वफ़ाक़ त हिकिड़ो कॉन्ट्रैक्ट आहे, वफ़ाक़ त हिकिड़ो दस्तावेज़ आहे, हिकिड़ो अमरानी वाइदो आहे, पर सूबा या क़ौमूं त तारीख़ी हक़ीक़त आहिनि, उन्हनि जो वतन आहे, उन्हनि जूं ॿोलियूं आहिनि, उन्हनि जी हर शइ ज़िंदा हक़ीक़त आहे। फेडरेशन त एब्स्ट्रैक्ट आहे, उहा त हिकिड़ो मुआजिर नालो आहे, पर हिते ज़िंदा हक़ीक़त जे मथां उहा तजरीदी हक़ीक़त जेका परसीव्ड आहे उहा वधीक हावी आहे। इन करे पाकिस्तान जे अंदरि सूबनि जी या रियासतुनि जी जेका बुनियादी हैसियत हुअणु खपे ऐं दुनिया जे फेडरेशन्स में आहे, असां वटि अञा ताईं गुम आहे, ऐं अरिड़हीं तरमीम खां पोइ बि कोन्हे पूरी तरह सां, ऐं इहो हिकिड़ो अनसेटल्ड सुवालु आहे। मूं सेनेट जी ॻाल्हि कई। चोथों उसूल आहे बाय कैमरल लेजिस्लेचर, माना त सेनेट जो ऐवान लाज़मी हूंदो, नंबर 1, उन में नुमाइंदगी बराबरि हूंदी, नंबर 2, उहा हतमी अख़्तियार रखंदड़ हूंदो, नंबर 3, ऐं चौथी ॻाल्हि त रियासत जा समूरा बैनल हुकूमती ऐं बैनल सूबाई जेके मामला हूंदा उते निबेरे वेंदा, जिते सभिनी जी बराबरी कामन हूंदी। पाकिस्तान में सेनेट में तव्हां ॿुधी आहे मश्किरी, मर्कज़ी सीटूं आहिनि, पर सेनेट में सीट मर्कज़ी हूंदी आहे छा? जॾहिं हिकिड़ो ऐवान जो मतिलबु ई इहो आहे त उहो तश्कील ॾींदड़ रियासतुनि या सूबनि जे बराबरी जे बुनियाद जो ऐवान आहे,
त पोइ मर्कज़ी छो आहे? फाटा जूं सीटूं आहिनि, फाना जूं सीटूं आहिनि। इहा वफ़ाक़ी निज़ाम जी ऐं छो आहे इहो? इनखे मां चवंदो आहियां त ताराज़ी जा अधु पा जा पाया वटाइणी। जॾहिं बि फ़ैसिले साज़ी में को खुटी था पवनि वोटनि ते त फाटा जा वोट, फाना जा वोट, इस्लाम वोट खीसे पिया आहिनि। उहो तव्हां ताराज़ी वेझो, पुर तव्हांजे पासे आहे। इहा मैनुअरिंग जे लाइ, पर इहो फेडरल स्पिरिट न आहे, दुनिया में कोन थींदो आहे। इन करे इहो मामिलो बि हिते हुते रहियल आहे। आख़िरी ॿ ॻाल्हियूं करे मां पंहिंजी ॻाल्हि पूरी थो कयां त दुनिया में हाणे इहो वधंदड़ कल्चर आहे त बाबा जेके शामिल थियण जे लाइ राज़ी थियनि था उन्हनि खे जुदा थियण जो बि हक़ु हुअणु खपे। ऐं मूं तव्हांखे मिसाल ॾिना, कैनेडा जेको बदतरीन सेंट्रलिस्ट मुल्क हो, उहो हाणे हक़ अलहदगी आईने में ॾिए थो। कांगो में खाना जंगी हुई, उते आईने में अची वियो आहे। काफ़ी दुनिया जे मुल्कनि में अची वियो आहे। पाकिस्तान में परे परे ताईं एॾियनि शयुनि जो असरु न आहे। आख़िरी ॻाल्हि मां करे पंहिंजी ॻाल्हि खे उकलाईंदुसि, कहिड़ो त थुले लेखे वफ़ाक़ी निज़ाम जा 3 पिलर आहिनि, 3 उन जा थंभा आहिनि या 3 सूरतूं आहिनि। हिकिड़ी सूरत जी सियासी आहे, जंहिंजो मतिलबु आइन आहे, ख़ुदि मुख़्तारी आहे, ऐवान आहिनि, इदारा आहिनि। हिकिड़ो थियो सियासी पासो, ॿियो थियो सक़ाफ़ती पासो। मूं तव्हांखे ॿुधायो ॿोलियूं ऐं शनाख़्त, सुञाणपूं ऐं इलाइक़नि जी सॼी कल्चर। ऐं टियों आहे उनजो मालियाती पासो, फिस्कल पासो। ऐं इहो घणो टेक्निकल आहे, इन ते तव्हांखे छुजे शौक़ु त मुंहिंजे किताब मज़मून काफ़ी पिया आहिनि, उन शयूं आहिनि, पर मां तव्हांखे थोरो थो 2-3 मिंटनि में ॻाल्हि पूरी करायां त पाकिस्तान जे अंदरि जेको मालियाती तक़सीम आहे उनजा 3 दौर आहिनि या 3 फेज़िस आहिनि या 3 शिकिलियूं आहिनि। पहिरियों दौर आहे 47 खां वठी 70 ताईं जो, 70 ताईं। उन में तव्हां ख़बर छा हो? सूरत हाल इहा हुई जो आबादी में बंगाल वधो, 53 खां 56 सैकड़ो पियो वेरी कंदो, पर 53 त आख़िरी सेंसस में। ऐं एराज़ी में ओलह पाकिस्तान वॾो, हे पाकिस्तान वॾो। ऐं वरी दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त आमदनी में बि ओलह पाकिस्तान मथे हो। उन में घणो सबबु सी पोर्ट हो, सामूंडी बंदर को। हाणे कमनि त कप जे करे कोन को सूरत हाल थी, पर मेनली जीअं त कस्टम, रेवेन्यू, सामूंडी बंदर। बंगाली मुतालबो कंदा रहिया त बाबा महिरबानी करे आबादीअ खे भी शामिल कयो, माना उनखे भी शामिल कयो एनएससी अवार्ड में। पर तव्हांखे ॿुधी अफ़सोस बि थींदो, ॾुख बि थींदो, हैरत बि थींदी, कावड़ बि न खपे। कहिड़ी त जेके बि एनएफसी अवार्ड 47 खां 70 ताईं आया, उहे फ़क़ति 2 बिरनि ते हुआ, एराज़ी ऐं रेवेन्यू। माना आबादीअ खे शामिल ई कोन कयूं त जीअं मथां बंगालियुनि खे ॾिना पवनि पैसा ऐं ॿई मथां पाण ख़तमु। एराज़ी बि हिते वॾी ऐं आबादी बि हिते वॾी, ऐं मथां उहे 1 यूनिट। जेको सिंध में बंदर आहे उहो असां क्लेम करे सघूं न पिया, उहो त ओलह पाकिस्तान जो हो। इहा थी मालियाती तारीख़ जो पहिरियों फेज़। हाणे तव्हां तसवुरु करे सघो था। इन करे बंगाल जे आज़ादीअ जो सबबु ॿोली बि हुयो, ॿिया घणा मसइला ॿिया बि हुया, पर बुनियादी मामिलो जेको आहे उहो हुनजो मालियाती बेइंसाफ़ियुनि जो बि हुयो। हुन में ॿियो फेज़ शुरू जॾहिं भुट्टे साहिब जी हुकूमत आई, ऐं इहो कमु भुट्टे साहिब जे ज़माने में थियो। 74 में पहिरियों अवार्ड आयो एनएफसी जो, ऐं जेको मुशरफ जे दौर में जेको अवार्ड आयो 2006 में, उहो 6हों अवार्ड, माना 6 अवार्ड जेके आया 74 खां वठी 2006 ताईं। उहो बि थी ॻाल्हि कयूं। हाणे चयूं त नई सूरत हाल में आबादी पंजाब जी वॾी आहे, एराज़ी बलूचिस्तान जी आहे, ऐं रेवेन्यू सिंध जो वॾो आहे। जे था साॻिया मयार रखनि त पोइ त 71 सैकड़ो वसीला खणी वञे हा बलूचिस्तान। पाकिस्तान जी 43 सैकड़ो एराज़ी हुते आहे, अॼो बि पाकिस्तान। ऐं जे पिया कनि रेवेन्यू, त असां पिया खणूं एतिरा पैसा। इन करे हाणे नई सूरत हाल में चयूं त बाबा छाजी गुरबत, छाजी रेवेन्यू, छाजी एराज़ी, हाणे हिकिड़ो ई पैमानो अथव, उहा आहे आबादी। माना 1974 खां वठी 2006 ताईं जेके बि मालियाती अवार्ड आया, उहे सभई जो सभई आबादी जे बुनियाद ते, जिन पंजाब खे फ़ाइदो ॾिनो। हाणे सिधो हिसाबु आहे त बाबा 56.7% पंजाब जी आबादी आहे, सिधो ई सिधो शेयर जो उड़ा। सिंध आहे 24.8%, उहा 25 ॾियो। बलूचिस्तान हुयो 4.9%, हाणे उहो थियो आहे वरी 6.2%, उनखे ओतिरो ॾियो। ऐं सरहद जो 13.4%, उनखे ओतिरो ॾियो। बाक़ी फाटा फाना उहो मर्कज़ वटि सभु शयूं।
त जेका पाकिस्तान जी तारीख़ में आइनी वेसाघातियूं थियूं आहिनि, जेके सियासी वेसाघातियूं थियूं आहिनि, नज़रियाती थियूं आहिनि, तारीख़ी थियूं आहिनि, समाजी थियूं आहिनि, सकाफ़ती थियूं आहिनि, एतिरी वॾी उन खां वॾी वेसाघाती मालियाती बि थी आहे, जिन जो मिसाल मूं तव्हांखे ॾिनो त सभई इहे अवॉर्ड जेके आहिनि उहे आबादी जे बुनियाद ते आया। 2009 में जेको अवॉर्ड आयो 7, उन में हिननि टको पैसो बलूचिस्तान जी सूरत हाल खे साम्हूं रखे चयो आहे ठीकु आहे हाणे उहो कयूं था, ऐं उन में हुननि छा कयो हाणे असां भला मल्टीपल रखूं था क्राइटेरिया, माना घणा मयार रखूं था। घणा वरी कीअं आहिनि, अॼु बि 88% शेयर आबादी बुनियाद ते, बाक़ी जेके 12% बचा उन में एराज़ी शयूं। सिंध जी बजट NFC जे हिसाब सां अगली तरफ़ फ़ाइदो ॾिनो असांखे बाद में थोरो, पर NFC मां जेको शेयर हो उहो जेको असांखे 6 में हो, जेको 5 में हो, असांखे 7 में उहो ई हो। हराम रती फ़र्क़ु न आयो, छो त उहो हा बलूचिस्तान खे फ़ाइदो ॾिनो। बलूचिस्तान जो शरह हुई, शेयर हो, उहो 4.9 मां वधी 9.8%, माना 5% मां 10% वञी थियो, जंहिंजे करे उनजी बजट काफ़ी वधी वई ऐं उनखे इहो फ़ाइदो मिलियो। असां हुते आराम आहियूं, असां ख़ुशि आहियूं, पर असांखे घुर्बल फ़ाइदो जेको मिलणु खपंदो हो ओतिरो न मिली सघे। अरिड़हीं तन मां इन करे मिलियो जो उन में कुदरती वसीला सूबनि खे अची विया ऐं रेवेन्यू जेको आहे कुझु सूबनि जे हथ में आहे। सो इहा पाकिस्तान जी तारीख़ मालियाती आहे ऐं अञा ताईं पाकिस्तान में मालियाती विरासत जो निज़ाम उहो क़ाइमु न आहे जेको दुनिया जे बहितर फेडरेशन्स में आहे, जिते सूबा पाण वेही तय कनि था। आइन चवे थो त जेका वर्टिकल डिस्ट्रीब्यूशन आहे, माना मर्कज़ ऐं सूबनि जे विच में कीअं थींदी, उन में मर्कज़ खे वेहणो आहे, ठीकु आहे, हिकिड़ी धुर तौर फ़ैसिला धुर न, पर जेका डिस्ट्रीब्यूशन हॉरिज़ॉन्टल आहे, माना सूबा पाण में कीअं विरहाईंदा, मर्कज़ खे वेहणो ई न आहे। ऐं सॼी पाकिस्तान जी तारीख़ में मर्कज़ ई वेहे थो, उहो ई वेही तय कराए थो उन्हनि खां। सो इहा पाकिस्तान जी तारीख़ मालियाती आहे। ऐं मां पंहिंजी ॻाल्हि खे सहिड़ा थो त इहा वफ़ाक़ी निज़ाम जी दुनिया में तारीख़ आहे, उनजो तसवर आहे, उनजा इदारा आहिनि, उनजूं तक़ाज़ाऊं आहिनि, उनजूं घुर्जूं आहिनि, ऐं मुख़्तलिफ़ कीअं मरहलनि में वफ़ाक़ी निज़ाम जुड़ियो आहे। ऐं पाकिस्तान जी जेकॾहिं 70 साल तारीख़ जे बहिरान खे मां हिकु जुमिले में सहेड़ियां त हिन जे रियासती बहिरान, हे हुकूमती बहिरान त हमेशह हूंदा, जहिड़ी बि आणींदऊं रियासत जे अहिड़ी हूंदी त बहिरान अहिड़ा ई हूंदा। ही हुकूमती बहिरान भी आहिनि, पर ही पंहिंजे बुनियादी सिरिश्त में रियासती बहिरान जूं शिकिलियूं आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हां आइन खे ऐं बुनियादी स्ट्रक्चरल तब्दीलियुनि खे, जेके सभु मां शयूं अलॻि इहे तब्दील न कंदव, हुकूमतूं केॾियूं मानियूं तव्हां उहो पाण में इहे ई तमाशो कंदियूं रहंदियूं। त इहा सॼी सूरत हाल आहे पाकिस्तान जे 70 साल तारीख़ जो। विरहाङे जो सबबु, बहिराननि जो सबबु इहो ई आहे त हे मुल्क आलमी तौर तस्लीम थियल वफ़ाक़ जी जेके शर्त आहिनि, उसूल आहिनि, तक़ाज़ाऊं आहिनि, उनजे पोइवारी जे बुनियाद ते न, पर उनजे उबतड़, उनजे भञकड़ी जे बुनियाद ते हलायो वियो आहे। मुल्क तव्हांजे साम्हूं आहे, हल बि इहो ई आहे, का रॉकेट साइंस कोन्हे, का नए सिर दुनिया में कोई न्यूटन अची कोन तव्हांखे ठाहे ॾींदो। जे हे हलंदो ऐं हलंदो फज़ीलत सां त वफ़ाक़ियत जे आलमी तौर मञल उसूलनि तहत हलंदो। जे हीअं हलाईंदुसि त हेसि ताईं तव्हांजो हशर ज़हर चढ़ी तव्हांजे हिते पुतो अची, इहो तव्हां किसो ईअं न हलाए सघंदो। अनारकी हिन मुल्क जो मुक़दर हूंदी, हिन मुल्क में खाना जंगी हूंदी, फसाद वधीक हूंदा, हिन मुल्क जी अॻे ई सिर सां कोन थी मिले, जंहिं मुल्क में ईद गॾु कोन थी थिए। कोई इख़्तिलाफ़ी मसइलो आहे ईद में, पर मिड़ई माण्हुनि खे इख़्तिलाफ़ आहिनि त अंदरि भाइयूं आहिनि। त इन करे हीउ मुल्क जेको नथो हले कामयाबीअ सां ऐं सॼी शइ सां, उनजो सबबु बुनियादी तौर ते हिकिड़ो वॾो सबबु इहो आहे त वफ़ाक़ी निज़ाम हिते पूरी तरह लागू न कयो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी। जी माइक जो सुभान कान के था ठीक है। पहिरियां साईं जामी चांद जेके मुबारक ईंदुसि
असां सिंधी माण्हू वटि इन मामले में थोरी पढ़ण थोरो अख़्तियार निकिरणी सलाहियत घटि आहे। ॻाल्हि इहा आहे त असां वटि जेको 56 जो आइन हो वापार जी बुनियाद ते हिन में कोन कयो, वसीलनि जी बुनियाद ते नाणे जी विरासत कयो, पर वसीलनि खे वसूल कयो, सूबनि खे पावर न हुयो, उहो बि वफ़ा कयो। 73 आइन में वरी आबादी जे बुनियाद ते कनि, चवनि न हीअं अहिड़ी तरमीम में असांखे कुझु फ़ाइदो थियो आहे। फ़ाइदो असांखे इहो थियो आहे त वरी आबादी जे बुनियाद ते नाणे जी विरासत कई अथनि। हाणे असांखे अहिड़ी तरमीम में जेके कुझु 5 रुपया वधाए ॾिना अथनि त साबित वधिया तो असांजे ॻिची में विझी अथनि। एजुकेशन साबित मिली आहे, हेल्थ साबित मिली आहे। हाणे उहा सूबाई हुकूमत में कैपेसिटी कोन्हे। हाणे जेके पैसा 5 रुपया वधिया आहिनि, हेल्थ जी पूरी वज़ारत मिली आहे, एजुकेशन जी पूरी वज़ारत मिली आहे, सकाफ़त पूरो असांखे मिलियो आहे, आसार क़दीमा पूरो साबित असांखे सूबनि जे अख़्तियार में मिलियो आहे। हिकिड़े सेमिनार ते 1 रुपया ख़र्चु कयो था सघनि, पोइ असांखे अहिड़ी तरह मां फ़ाइदो कहिड़ो थियो, सिंध जे माण्हुनि खे असुल में फ़ाइदो कहिड़ो थियो? तव्हां जेको चओ था फ़ाइदो, उहो त असांजा त इदारा तबाह थी विया। जेके 5 रुपया वधाया आहिनि अवार्ड मां, सूबनि खे पावर कोन मिलियो, तव्हां महसूसु कयो। हाणे असांखे फ़ाइदो असुल में कहिड़ो थियो अहिड़ी तरह मां सूबे खे? मां जी वज़ाहत घणी करे चुकुसि, पर वरी थो वधायां त 18 तरमीम असांजे नुक़्ते नज़र मुताबिक़ न हुई, न आहे। जीअं असां वफ़ाक़ ॾिसणु चाहियूं था, क़ौमुनि जी ख़ुदमुख़्तारी ॾिसणु चाहियूं था, सूबनि जी ॾिसण था ख़ुदमुख़्तारी ऐं इदारनि जो तवाज़ुन ऐं जेके घणी बि शयूं आहिनि, इन करे इहो त ॻाल्हि चिटी आहे त 18 तरमीम असांजे ख़्वाहिशुनि या मुतालबनि जे बुनियाद ते न आहे। पर पाकिस्तान जी आइनी तारीख़ जे पस मंज़र में इहा हिकिड़ी वरी बि बहितर पेशरफ़्त थी त कंकरन लिस्ट एबॉलिश कयूं। 46 सब्जेक्ट हुआ कंकरन लिस्ट में, उन मां 39 ॾिनो सूबनि खे, 70 ॾिनो फेडरलिस्ट 2 खे। टको पैसो ठीकु आहे, पने ते घटि में घटि आई, कागज़नि में त आई। काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट खे नए सिर ठाहियूं। हुन में अॻे काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट मिले न मिले उनजी मर्ज़ी हुई। हाणे मसइलो हुजे न हुजे 3 महीने हिनखे मिलणो ज़रूरु आहे। इहा हिकिड़ी थोरी बहितर ॻाल्हि थी। सूबनि जी नुमाइंदगी थोरी इम्प्रूव थी, वफ़ाक़ जी हैसियत उते कमु घटि कई, थोरी घटि थी। सदर जी अख़्तियार ख़तमु थिया हिन में घणा आर्बिट्रेशन जा। हिन में वज़ीर आज़म जा बि जेके डिस्क्रिशनरी पावर आहे उहे ख़तमु कयूं। हाणे पावर बेसिकली कमेटियुनि खे आहिनि या पार्लियामेंट खे आहिनि। ईअं कोई काफ़ी शयूं ओवरऑल ठीकु थियूं। कुदरती वसीला जेके आहिनि उहे मुकमल सूबे जो मर्कज़ जो मामिलो हुआ। ऐं रॉयल्टी जेका आहे तव्हांखे ॿुधायां मां त 18 तरमीम खां अॻु में जेका रॉयल्टी हुई 88.5% रॉयल्टी मर्कज़ जी हुई ऐं 11.5% सूबे जी हुई। हाणे उहा 50-50%। सो ईअं कुझु शयूं बहितर थियूं, जंहिंजो नतीजो इहो आहे। चाहे जेका GST ऑन सर्विसिस आहे, दुनिया सॼी में जेको टैक्स वॾे में वॾो हूंदो आहे उहो हूंदो आहे GST ऑन सर्विसिस, छो त इनडायरेक्ट टैक्स हूंदो आहे, डायरेक्ट त न हूंदो आहे। इन करे इन्हनि सभिनी शयुनि जे करे मां तव्हांखे मिसाल ॾियां त जेका बजट सिंध जी 2009 में हुई, माना 18 तरमीम खां अॻु में, उहा हुई असांजी तक़रीबन 450 अरब या 350 अरब, ऐं हिन साल उहा बजट 1250 अरब आहे। त माना मालियाती हवाले सां फ़र्क़ु पियो वधियो आहे। तव्हांजी ॻाल्हि इहा दुरुस्त आहे त असुल में उहो अंधी पैकेज तहिड़ी सावरे त अॻे हो खाईंदा, हाणे भई केतिरा खाईंदा। त इन करे असांजी छा हुअणु खपे त असांजा मुतालबा 2 हुअणु खपनि, या जेके तहरीकूं आहिनि जदोजहद 2 हुअणु खपनि ॿियनि सां गॾोगॾु। हिकिड़ो त असां जेको जंहिं क़िस्म जी फेडरेशन चाहियूं था उहा त असांजी स्ट्रगल जारी रहणु खपे, जेको असांजो बुनियादी केस आहे। पर जेसि ताईं इहे थिए तेसि ताईं जेका सूबाई हुकूमत खे अख़्तियार मिलिया आहिनि ऐं वसीला वधिया आहिनि ऐं सरज़मीन ते को फ़र्क़ु कोन थो पए, हाणे मर्कज़ सां गॾु सूबे खे बि सोढ़ो करणु खपे ऐं उनजी शुरूआति थी वई आहे। तव्हां ॾिसो अॼु खां 10 साल अॻु में माण्हू पार्टियूं घणे भाङे मर्कज़ ते ॻाल्हाईंदियूं, पर हाणे सूबाई हुकूमतुनि ते बि माण्हुनि जो आवाज़ थिए थो। त इन करे 18 तरमीम खणी असांजी ख़्वाहिश न हुजे, पर जेको टको पैसो अख़्तियार आया, शयूं आयूं, ऐं जेका आर्बिट्रेशन या ओवर राइडिंग आहे, मिसाल मां तव्हांखे सभु ॾेई चुकुसि। तालीम जी वज़ारत मर्कज़ में गैर आइनी आहे, छाकाणि त मर्कज़ वटि शोबा सिर्फ़ु उहे हूंदा जेके आइन जे वफ़ाक़ी लिस्ट 1 में आहिनि। वफ़ाक़ी लिस्ट 1 में शोबो कोन्हे। पाणी वफ़ाक़ी लिस्ट 2 में आहे,
माना उन में मर्कज़ खे को बि अख़्तियार न आहे सिधी रीत अकेले सिर्फ़। हाणे वाटर कमीशन ठाहे वेठा आहिनि ऐं सूबाई हुकूमत हुन ते प्रॉपर कुझु कोन थी। इन करे असांखे हाणे मर्कज़ सां गॾोगॾु रियासत सां गॾोगॾु सूबाई हुकूमतुनि ते बि ॾंडो खणणो पवंदो, लठ खणणी पवंदी त जेके तव्हांखे वसीला वधीक मिलिया आहिनि। सूबाई बोर्ड ऑफ रेवेन्यू जेको अॻे मर्कज़ वठो सॼो पैसा गॾु उहो कंदा हुआ, हाणे जेका हीअ 1200 अरब बजट अथव इन मां तक़रीबन 250 अरब उतां अचनि था। माना तव्हांखे पंहिंजे सूबे में जो बि टैक्स पूल आहे, पर उहा ई सवाल त खाड़ी था वञनि या उनजो ज़्यान आहे। त इन करे हाणे जो हल इहो आहे त मर्कज़ सां गॾोगॾु असांखे सूबाई हुकूमतुनि जो बि घेराव ईअं करणो पवंदो त जीअं उहे वसीला सही इस्तेमालु थियनि। जी इमरान खान साहब ते आइन तहत जेकी ऐलान थो करे त सूबा ठहंदा जा सराइकिस्तान जा ठहंदो, आइन में त कोई अहिड़ी आइन खां सवाइ त सूबो जे नथो लॻे, जीअं ऐलान मां सम्झां थो त पाकिस्तान में वॾी ज़रूरत आहे त ट्यूशन पढ़ाइण जो सिस्टम लागू कयो वञे। वफ़ाक़ी निज़ाम जे बारे में ट्यूशन पढ़ाइण जो वज़ीर आज़म खे, काबीना खे, सूबाई हुकूमतुनि खे, वॾनि वज़ीरनि खे, चीफ जस्टिस खे, हीअ मश्करी आहे हिकिड़ी। या बिलावल खे या जेको तव्हां ॾिसो पिया तकरीरूं ॿुधो पिया अॼुकल्ह, मां तव्हांजे मिसाल खे थो ॾियां। सूबा ठाहींदासीं बाबा, आइन जेको तव्हां मौजूदु आइन आहे उनजे आइन तहत मर्कज़ खे या मर्कज़ी पार्लियामेंट खे आइन अख़्तियार ई कोन थो ॾे त कोई तव्हां सूबा ठाहे सघो था। सूबा ठाहिण जो अख़्तियार अच्छा आइन में इहो लिखियलु बि न आहे, आइन में सूबनि ठाहिण जो ज़िक्र ई न आहे। हिकु मां आइन पढ़ाईंदो आहियां, मूंखे यादि आहे सुठा आइन में हिकिड़ी सिट न आहे, हिकिड़ी शिक न आहे जिते सूबनि ठाहिण जो ज़िक्र बि हुजे। हिकिड़ी आर्टिकल आहे डीलिमिटेशन, माना सरहदुनि जी फेर फार सूबनि जी तव्हां करे सघो था, उहो बि तॾहिं जॾहिं वास्तेदार सूबे जी 2 भाङे 3 अक्सरियत उनखे क़बूल करे ऐं पास करे। त माना इहो जॾहिं ज़रदारी साहब पे चयो त ठाहियूं था सराइकी, तॾहिं बेवकूफ़ी ठाही माण्हुनि खे। जॾहिं सराइकिन खे पटी पढ़ाई असां उते चयो हुन वञी त बाबा तव्हांखे बेवकूफ़ पियो ठाहे, हे नारेबाज़ी पियो करे, जॾहिं हुनखे ठाहिण जो अख़्तियार ई न आहे। हा मुतालबो करे त पोइ ठीकु आहे, उहो जो ठाहींदासीं। त इमरान ख़ान बि ठाहे कोन थो सघे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंजाब जी सूबाई असेंबली इहो कमु करे सघे थी, जेतिरी मेजॉरिटी आहे, पर उहा मेजॉरिटी 2 भाङे 3 न आहे। ॿी ॻाल्हि अचो, अॼुकल्ह दाऊं पई थियनि त बाबा गवर्नर राज, बाबा गवर्नर राज जो हुननि खे ख़्वाहिश भली हुजे, पर आइनी तरह हाणे गवर्नर खे असेंबली खे ड्राइण जो, हुकूमत खे ड्राइण जो आइन में अख़्तियार ई कोन्हे। गवर्नर फ़क़ति ऐं फ़क़ति उन सूरत में असेंबली ड्राहे सघे थो ऐं हुकूमत ड्राहे जॾहिं उनखे सूबाई असेंबली अपील करे, ऐं उहा अपील वरी वॾे वज़ीर जे मार्फत काबीना खां मंज़ूर कराए लिखत में पेश थिए, गवर्नर बाबा असांजी असेंबली मंज़ूर कयो आहे, काबीना उनजे बिना फ़ैसिलो कयो आहे। पोइ तव्हांखे दाऊं छायूं करणियूं आहिनि जॾहिं तव्हांखे इहो सूबे में मुकमल अक्सरियत आहे ऐं तव्हांजे मर्ज़ी खां सवाइ गवर्नर खे का अख़्तियार न आहे। इहा मड़ी हिकिड़ी सियासी नारेबाज़ी वारो मौक़िफ़ा जेको रखनि पिया। ऐं साॻी सूरत हाल आहे चीफ जस्टिस जी। उर्दू वारे जो शेर आहे न त जाहिल को अगर जहल का इनाम दिया जाए, इस हादसा वक्त को क्या नाम दिया जाए, मैखाने की है तौहीन, रिंदों की हतक, कम ज़र्फ के हाथों में अगर जाम दिया जाए। मुल्क जी वॾे में वॾी अदालत जे मनसब ते वेठो आहीं, तोखे आइन जी अरबी ख़बर कोन्हे। जिथो मां गद्दारी आहे केस, गद्दारी जो केस जो अख़्तियार तोखे आहे ई हासिल कोन्हे। सुप्रीम कोर्ट पंहिंजे सिर सुओ मोटो या उनखे अख़्तियार ई कोन्हे। ऐं पाणी जो मामिलो त मरकज़ी हुकूमत खे अख़्तियार न आहे, काबीना अख़्तियार बि न आहे, फ़क़ति ऐं फ़क़ति काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट आहे जेका फ़ैसिला करे सघे थी। त इहा कुझु ट्यूशन पढ़ाइण जो इंतज़ाम थियणु खपे, बाक़ी हाल ॾाढा पूरा करणु। या साॻी सूरत हाल अथव सूबाई हुकूमत जी, सूबाई सेक्रेटरियुनि जी, जिन खे बुनियादी ओरिएंटेशन न आहे त भला 18 तरमीम खां पहिरीं ताईं छा सूरत हाल हुई, हाणे छा सूरत हाल आहे, भला हाणे तव्हांखे छा मिले टको पैसो। इन करे मजमूई तौर ते जेको फ़ाइदो असां वठी सघियासीं थिए ओतिरो बि नथा वठी सघूं, छाकाणि त भींग जे मथे बि हेठि वियो। साईं साहिब सवाल आहे तव्हां खां, तव्हां सॼो जी लेक्चर कयो जंहिंखे सभु सारंगशाह लेक्चर कयो ऐं वज़ायत सॼी दुनिया सां करे पाकिस्तान अंदरि जेका वफ़ाक़ी कई, सॼी दुनिया जो जेको तव्हां ॿुधाए असांखे पाकिस्तानी वफ़ाक़ ते ॻाल्हायो, तंहिंखां पोइ बांग्लादेश जो टुटणु, छा उन वक़्तु अहिड़ी सूरत हाल न हुई जो सिंध बि हिकु वतन आहे, उन वक़्तु अहिड़ी सूरत हाल न हुई जो सिंध वतन बि ईअं ई आज़ादु थी आहे, या हिन वक़्तु
जेका तरक़ी पसंद पार्टी पंहिंजे वतन जी आज़ादी जी तहरीक हलाए पई उनखे तव्हां कहिड़ी निगाह सां ॾिसो ॾिसो हाणे इहो वॾो कलाक जो मौज़ूअ वारो हाणे मूंखे वञिणो बि आहे पर मां तव्हांखे मुख़्तसर जवाबु ॾियां थो। ॾिसो बंगाल जूं हालतूं ऐं सिंध जी हालतुनि में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु हो। बंगाल में जागीरदारी ईअं न हुई जीअं असां वटि, छो त ब्रिटिश जे ज़माने में रिफॉर्म थी आहे, हुते ज़रूरी सुधार अची आहे, इन करे जागीरदार तबिको बंगाल में हुयो ई कोन्हे जीअं असां वटि हो। बंगाल वटि असांजा शहर सभु जेके तरक़ी जा मर्कज़ हुआ उहे सभु खसिजी विया असां वटि, इन करे असां वटि न मीडिया पंहिंजी हुई, न असां वटि शहर पंहिंजे हथ में। हाणे टको पैसो सिंधियुनि जे वटि वरी बि हुते साहु पटियो आहे असां, पर तंहिं ज़माने में सूरत हाल न हुई। हुननि जी वॾे में वॾी पार्टी हुननि जे क़ौमी मफ़ादनि जी मुहाफ़िज़ हुई। हिते जी वॾे में वॾी पार्टी जेका हुई उहा तव्हांजे मफ़ादनि जे पासे बीहण तयारु कोन हुई। त इन करे घणा सबब हुआ जिन जे करे बंगाल सां असांजी भेट सियासी तरह दुरुस्त न थींदी। असां खां हू कुझु मामलनि में घणो एडवांस हुआ। ऐं ॿियो अवामी लीग जेका पार्टी हुई उहा हिकिड़ी मिडिल क्लास जी अॻुवाणी में हलंदड़ पार्टी हुई। हिते असां वटि जेके समाजी हालतूं अॼु ॿोड़ियूं आहिनि, त इन करे असांजी उन सूरत हाल में उहा बंगाल वारी सूरत हाल न हुई। हिकिड़ी ॻाल्हि जेको तव्हांजो चवणु आहे त असांजी जेका हिते जेका मूं सवेर ॻाल्हि कई तरक़ी पसंद पार्टी जो नुक़्ते नज़र उहो ई आहे जेको वफ़ाक़ी तक़ाज़ाउनि जे बुनियाद ते असां सॼी ॻाल्हि मूं कई आहे त बाबा हिकिड़ी इंसाफ़ ऐं बराबरी ऐं आजपे जे बुनियाद ते रज़ाकाराना वफ़ाक़ ऐं इल्हाक़ हूंदो त हे मुल्क हलंदो, ऐं न त हे किसो अॻे बि न हलियो आहे, हले बि कोन पियो, किसो न हलंदो। इन करे उन मौक़िफ़ में बिल्कुलु मां ॾिठो असांजो साॻियो उहो ई मौक़िफ़ आहे बिल्कुलु। त इहा सॼी सूरत हाल आहे। मुंहिंजो सुवालु आहे त ताज़ो असां वटि जेका नई डेवलप थी आहे उहा थी आहे नेपाल में विफ़ाक़ी निज़ाम जे हिसाब सां। तव्हां ताज़ो दौरो बि करे आया आहियो, उन हवाले खां नई जेका हुते नवाण जेका हुननि आंदी आहे या नए सिरे सां जेको तश्कील कई आहे उन जा बुनियाद कहिड़ा आहिनि हुते? सुठी ॻाल्हि कई। ॾिसो नेपाल नंढड़ो मुल्क आहे, कुल उन जी आबादी 3 करोड़ आहे ऐं जाबलू मुल्क आहे। ऐं नेपाल में बादशाहत हुई ऐं दुनिया जी वाहिद हिंदू रियासत हुई इन 20वीं सदी में। ऐं पूरे दौर में वरी जॾहिं बादशाही निज़ाम उते मोकिलायो वियो, शाही ख़ानदान खे मारे छॾियो थियो, पोइ वरी उते तय थियो त बाबा हाणे जमहूरियत खे ऐं पार्लियामेंटी निज़ाम खे बहाल कयूं था। पर मसइलो इहो थियो जो जेका वॾे में वॾी पार्टी हुननि जी कांग्रेस, नेपाली कांग्रेस, उहा ॼण त ज़ैली जमात हुई इंडिया जी, ऐं नेपाल खे इंडिया ट्रीट कंदो रहियो आहे ॼण पंहिंजो सूबे वांगुरु। इन करे जेको हिंदुस्तान जो इन्फ्लुएंस हो जेको नेपाल जे मथां, उन में नेपाल पंहिंजी ख़ुदि मुख़्तारी जमहूरियत जे हूंदे बि न पियो क्लेम करे सघे। नतीजे में माओइस्ट मूवमेंट जेका आहे जेको तमामु तेज़ सां उभरी, तव्हांखे ख़बर आहे त उहा हथियारबंद हिकिड़ी तहरीक हुई, इनकलाबी केतिरो हुई उहा सवाल पंहिंजा हिते, पर बाग़ियाना ज़रूरु हुई। इन करे उहा तहरीक डिघो अरसो हली ऐं सूरत हाल हुई। पोइ जीअं मूं तव्हांखे चयो त दुनिया में जॾहिं तकरार सेटल थियनि था त पोइ वरी बि फिरी इहो थो अचे त उहा कहिड़ो निज़ाम अख़्तियार कयूं। इन करे नेपाल में मां ही ॿियो भेरो वियो हुउसि। नेपाल में मां वरी 2010 में वियो हुउसि। तंहिं ज़माने में आई रहमान साहब, मां काफ़ी दोस्त ॿिया हुआ जेके असां इन सिलसिले में वियासीं त फेडरल सिस्टम नेपाल जो कीअं थी सघे थो। उते काफ़ी असांजी पार्लियामेंट सां गुफ़्तगू रखियल। पोइ हुननि डिघे बहसनि खां पोइ ऐं शयुनि खां पोइ तय कयो त हाणे असां वफ़ाक़ी निज़ाम क़ाइमु कयूं था। हिन वक़्तु जेका उते हुकूमत आहे उहा ॿिन्ही कम्युनिस्ट पार्टियुनि जी कोलिशन गवर्नमेंट आहे। त जेके विढ़ाक माऊ जो पार्टी हुई उहा हाणे पावर में आहे, ऐं जेका ॿी पार्टी कम्युनिस्ट पार्टी उनजो उन सां मर्ज थियो आहे। हाणे हिकिड़ी कम्युनिस्ट पार्टी जी हुकूमत आहे। फ़र्क़ु इहो आहे हिन वक़्तु त अॻे हिंदुस्तान जे असर में हुई, हाणे चीन ॾांहुं वञे पई, छो त माओइस्ट जेका आहे उहा पार्टी पावर में आहे। उनजा लाॻापा सियासी तरह चीन सां वधीक आहिनि। चीन कामयाबु मॉडल बि आहे, चीन इन्वेस्टमेंट करणु चाहे थो। इन करे इहो बि उते मसइलो आहे। ठीकु आहे, तव्हांजो सुवालु आहे त पस मंज़र जो इहो आहे वफ़ाक़ ठाहिण जो। बाक़ी जेको हिन वफ़ाक़ ठाहियो आहे उहो फ़िलत हिकिड़ी मश्करी आहे। 5 लिस्टूं आहिनि आइन में। फेडरलिस्ट 1 बि आहे, फेडरलिस्ट 2 बि आहे, कंकरन लिस्ट बि आहे, सूबाई लिस्ट बि आहे, वरी हिकिड़ी मुश्तरका लिस्ट आहे। त हेॾा सभु अख़्तियार ॾेई हेॾा मर्कज़ वरी पाण थो रखे। इन करे हिन वक़्तु घणे में घणो जेको अख़्तियार आहे उहो सेंट्रल गवर्नमेंट वटि आहे। फ़िलहालु हुननि जो पहिरीं विख वधाई आहे, हिकिड़ो नाले मात्र वफ़ाक़ी निज़ाम क़ाइमु थियो आहे, पर अञा उते फंडामेंटल प्रॉब्लम आहिनि। सूबा ख़ुदि मुख़्तार प्रॉपरली न आहिनि। अञा उते उहो ई मैदानी निज़ाम आहे जेको माज़ी में हलियो पए। हिकिड़ी विख वधाई आहे। हाणे ॾिसिजे
ऐं मथां वरी हिकिड़ो ॿियो मसइलो इहो आहे त कम्युनिस्ट पार्टी जी टेंडेंसी पंहिंजी बि सेंट्रलिस्ट आहे, त इन करे इहो मसइलो बि आहे त उहे बि पावर ॾियण लाइ तयारु न आहिनि। पर बहरहाल चइबो आहे त ख़ुदा हुस्न ॾींदो आहे त असांखे पाणे ईंदी आहे, त इन करे हुस्न अची वेठो नज़ाकत लाइ पाणे विढ़ंदा पिया। हाणे हिकिड़ी शइ जे कालब में आया आहिनि, फ्रेमवर्क में आया आहिनि, त माण्हू डिमांड पिया कंदा, माण्हू स्ट्रगल पिया कंदा, पर हुन विख ज़रूरु वधाई आहे पंहिंजी। तव्हांजी वॾी महिरबानी। मूंखे असल में तकड़ाइण त मां घणी देरि विया, पर कुझु सुवाल कयो ज़रूरु प्लीज़, ज़रूरु ज़रूरु। साईं, तव्हां इहो फेडरेशन में यूनिटनि जे विल जी ॻाल्हि कई, रज़ामंदी जी ॻाल्हि कई। हाणे असां कीअं साबित था करे सघूं? मिसाल असां सिंध वारा चवंदा त असां मज़लूम आहियूं, असां रड़ियूं था कयूं, पर असां दुनिया में पंहिंजो केस कीअं खणी वञूं? जॾहिं त हू चवंदा बाबा तव्हां वटि इलेक्शन थिए थी, तव्हांजो वज़ीर आज़म थिए थो, सदर बि थिए थो। मिसाल तौर बेनज़ीर साहिबा वज़ीर आज़म थी, या ॿिया जेको सो सिंध में जा वज़ीर आज़म थिया, ऐं ज़रदारी साहिब सदर थियो। असां इहो कीअं साबित करियूं जॾहिं दुनिया में जिते असांखां त इहो पुछियो वेंदो तव्हांजो जेको सो सदर थिए थो, वज़ीर आज़म थिए थो, तव्हां जेको सो कीअं मज़लूम आहियो, या तव्हां कीअं पंहिंजो जेको सो केस जेको ग़लति छो था पेश कयो? महिरबानी करे इन ते थोरो सम्झायो। ॾिसो, असांखे फ़र्क़ु करिणो पवंदो हिन ॻाल्हि में, ऐं इहो फ़र्क़ु पाण खे बि सम्झणो पवंदो ऐं सम्झाइणो पवंदो त क़ौमुनि जा या क़ौमुनि जे अवाम जा क़ौमी मफ़ाद हिकिड़ी ॿी शइ आहिनि, ऐं उन्हनि क़ौमुनि मंझां के फ़र्द के गिरोह के पार्टियूं पावर में अचनि, इहा हिकिड़ी ॿी शइ आहे। बलोचिस्तान जी शिरकत हमेशह रही आहे पावर में, पोइ छा बलोचनि खे क़ौमी हक़ सां मिली आहे? रियासती वहिंवार में उन क़ौम जे कुझु फ़र्दनि या गिरोहनि या कुझु जमातुनि खे पावर में हिसो मिले या सियासी निज़ाम में हिसो मिले या उहे हासिल कनि, इहा हिकिड़ी शइ आहे। पर उहा ज़मानत न आहे त को उन सां हुन क़ौम जा वाक़ई उन क़ौम जे अवाम जा वसी त तारीख़ी, सियासी, समाजी, मुआशी मफ़ाद महफ़ूज़ रहंदा। इहो इन फ़र्क़ु करिणो पवंदो। हू टोकिन आहे, उहो टोकिन नुमाइंदगी आहे, मिड़ी ॾेखारी नुमाइंदगी आहे। हाणे अचूं ॿी ॻाल्हि ते। मां सम्झां थो त भल त सिंध जे नेशनलिस्ट या तरक़ी पसंद या रोशन ख़्याल पार्टियुनि खे वोट न मिलियो हुजे वॾो, उनजूं पंहिंजूं सबब आहिनि, मारूज़ी हालतूं आहिनि। ईअं न आहे त उनमें उनजो ॾोह आहे, उनजूं कमज़ोरियूं आहिनि, उहे ॿिया आहिनि, पर ॿिया सबब घणा आहिनि ओवरऑल। पर उनजे बावजूदि मां सम्झां थो उन्हनि जी जेका कामयाबी हिकिड़ी ज़रूरु वॾी आहे, या कुझु कामयाबियूं अहम आहिनि, त जेको नुक़्ते नज़र आहे, मूंखे ॿुधायो सिंध में सिंध जे हवाले सां नुक़्ते नज़र पीपल्स पार्टी जो हले थो या ॿियो हले थो? त इहो असांजे तरक़ी पसंद क़ौमी अवामी तहरीकुनि जो, इनक़लाबी तहरीकुनि जो हिकिड़ी कामयाबी आहे त नुक़्ते नज़र जी हद ताईं हुननि जमातुनि जो सिको नथो हले। ऐं ही जमातूं, ॿी ॻाल्हि, मुल्क में जेके ॿियूं जमातूं आहिनि, सियासी पार्टियूं आहिनि, उहे जो घबराइनि थियूं या कुझु इश्यूज़ हसास मामलनि ते लहराइनि थियूं, उहे कोन थियूं लहराइनि हुन पावर पॉलिटिक्स जे पार्टियुनि जे मौक़िफ़ खां। उहे सिंध जे अवाम जे क़ौमी मफ़ाद खां, उनजे तहरीकुनि खां, उन गॾियल सग ऐं मज़ामत खां लहराइनि थियूं। इहा कामयाबी आहे। MQM सिंध जी विरासत जो सवाल करे वरी पोइ चईंदी छाजो भवोस, अदरवाइज़ उहा असांजी गॾियल इज्तिमाही क़ौमी ऐं अवामी जेका सग आहे, जेको आवाज़ आहे, उन खां उन। त इन करे ईअं न आहे त को असांजी हीअ जेको मुल्क में त ही जमातूं पावर में ठीकु आहे, फिट थियनि थियूं, वोट खणनि थियूं, उहो पूरो निज़ाम आहे। पर जेके ॿियो सॼो समाज आहे, जंहिंमें सियासी पार्टियूं आहिनि, जंहिंमें वतन दोस्त अदीब आहे, वतन दोस्त मुख़्तलिफ़ शोबनि जा माण्हू आहिनि, दानिश्वर आहिनि, कलमकार आहिनि, जेका मजमूई जेका क़ौमी अवामी संघ आहे, उहा संघ वॾो मैटर करे थी। हाणे असुल ॻाल्हि इहा आहे त उनखे असां कीअं था ॾाके वॾाके उन खणी वञूं दर्जे ते जो वाक़ई उहा पावर जे सेंस में मैटर करे। ज़ाहिर ॾींहं ॿिनि में कोन थींदो, पर इहो थी सघे थो, छाकाणि त तारीख़ जा मुहरिक उनजे पासे आहिनि, तारीख़ जूं हालतूं हुनजे हक़ में आहिनि, छाकाणि त उहो मौक़िफ़ दुरुस्त आहे। त इन करे पावर पॉलिटिक्स वारियूं पार्टियूं हिकिड़े मख़सूस माना में कामयाबु थियनि थियूं, ठीकु आहे, हुकुम ठाहिनि थियूं, पर जेको नुक़्ते नज़र आहे, आवाम जी रखवाली आहे, तव्हां ॾिसो बिटो निज़ाम आयो, कंहिं उहो पोइ ते करायो, उहो सिंध जे अवाम जी गॾियल क़ौमी सघ ई। ईअं कालाबाग डैम आहे, ईअं पाणी जा मामला आहिनि। ही चीफ जस्टिस साहिबु जेको शुरू में अचे कालाबाग डैम ते फतवा हुन हाणे बोलती बि अथसि। त इहे सभई जेके सूरतूं आहिनि, या इमरान ख़ान आहे, कंहिं ज़माने में चवंदो सूबा ठाहिणु खपनि, हाणे चई ॾेखारे। त इहो जेको दबाव आहे, इहो असांजे गॾियल
क़ौमी अवामी तहरीकुनि जो मौक़िफ़ जो तहरीकुनि जो मज़ाहिमत जो दबाव आहे जेको हुननि खे वरी बि पंहिंजे सां बीहारे बीठो आहे। हिन दोस्त जो सुवाल आहे त जेको राइट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन माना हक़ ख़ुदि अख़्तियारी क़ौमुनि जी, इहो आख़िर छा सुवाल आहे? मां हुनजो ब्रीफ जवाबु ॾियां त इहो जेको सियासी तसवुर आहे इन जो बुनियादु दरअसल इमेनुअल कांट खां ॿुधो हूंदो नालो, हिकिड़े जर्मन फ़लसफ़ी जो, ऐं उन हिकिड़ो कंहिं ज़माने में मक़ालो लिखियो त परपेचुएशन ऑफ ग्लोबल पीस। हुन चयो त आलमी अमन तॾहिं क़ाइमु थींदो जॾहिं दुनिया जूं क़ौमूं आज़ादु ऐं बराबरि हूंदियूं। इहो कांट जो तसवुर हो। पोइ वरी जेको ही इस्तिलाह आहे प्रॉपर, इहो क्वाइन कयो अमरीकी सदर वुडरो विल्सन। वुडरो विल्सन यूरोप जे दौरे ते हो त हुन उते बर्लिन जे अंदरि इहो पंहिंजे गुफ़्तगू में तक़रीर में पहिरियों दफ़ो तारीख़ में इहो इस्तिलाह ईजाद कयो या ठाहियो या पेश कयो, राइट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन। माना क़ौमूं पंहिंजे फेट खे, पंहिंजे आईंदे खे, पंहिंजी इज्तिमाही हयातीअ खे पंहिंजे बारे में फ़ैसिले मिजाज़ पाण हुजनि। पोइ इहो तसवुरु घणो आम थियो ऐं हाणे दुनिया में आम आहे। मजमूई तरह कॾहिं ॿी निशिस्त जॾहिं तव्हांजी थींदी त उते वरी ॻाल्हि ॿुधंदासीं त मजमूई तरह इहो तसवुरु जेको आहे उहो 19वीं सदीअ में जेको नेशनलिज़म उभरियो बतौर नज़रिए जे यूरोप में इनक़लाब फ्रांस खां पोइ, इहो उन जी पैदावार आहे। इन करे हाणे दुनिया में इहो हिकिड़ो पॉलिटिकल नॉर्म आहे त राइट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन जेको आहे उहो इनएलिएनेबल राइट आहे क़ौमुनि जो। माना इहो अहिड़ो उन्हनि जो तारीख़ी हक़ आहे जंहिंखे खसणु कंहिं बि जवाज़ तहत जाइज़ न आहे। तमामु वॾी महिरबानी जामी साहब। साईं जामी साहब, असां वटि शाइर आहे आशिक़ सोलंकी साहब, तव्हांखे किताब गिफ्ट कंदो साईं। फोटो कटो। दोस्तों, मानी जे वक़्फे जो ऐलान कजे थो। मानी लॻल आहे, मानी खाई वठो, पोइ पासे लॻे थी। मानी जीअं लॻे तीअं वञिजो। मानी जो वक़्फो आहे, वक़्फो आहे। नथी तूं तुंहिंजी आहे मूमल तूं ई का किराणू, तुंहिंजी आहे मूमल तूं ई का किराणू। अयाणू अयाणू शहीदनि जी तारीख़ न सिर्फ़ लिखिजे, शहीदनि जी तारीख़ न सिर्फ़ लिखिजे, लिखे सफ़ो कतल त सूर्य समाणो। अयाणू अयाणू नथी तूं अयाणू, तुंहिंजी आहे मूमल तूं ई का किराणू। ओ मोखी मतारा ओ मोरड़ा भाया, ओ मोखी
मतारा ओ मोरड़ा भाया कलाची आ तुझी कलाची आ तुझी तू उनखा पुराणो अयाणू अयाणू नथी तू अयाणू तुझी आए मूमल तू ही काकराणू अयाणू अयाणू न अरगो न ईंदा न तरखा न रहंदा न अरगो न ईंदा न तरखा न रहंदा बिलावल लहाणे न ठहंदो को घाणू अयाणू अयाणू नथी तू अयाणू तुझी आए मूमल तू ही काकराणू तुझी आए मूमल तू ही काकराणू